सतभामा को कृष्ण जी कही कथा शुभ सोए। जो जय श्री कृष्ण सतभामा के श्री कृष्ण भगवान शुभ कथा ॿुधाए रहिया आहिनि। पुन सतभामा कृष्ण पै पूछत अति हित होए। ॾाढो ख़ुशि थी थिए पुछण सां ऐं भगवान खे बि ॾाढी ख़ुशी थी थिए कि कथा ॿुधण वारो काई ॻाल्हि पुछे थो मतिलबु उन जो ध्यानु कथा में आहे। कार्तक प्रगट कैसे भयो की जय वर्णन मोए। कार्तिक प्रगट कीअं थियो इहो वर्णन कयो भगवान हाणे। किस धार्यो जो फल लयो मुझे सुनावो सो। कंहिं धारण कयो कंहिं फल पातो। कहे कृष्ण सतभामा अब सुन लीजिए। कृष्ण चवे तो बुद्ध ध्यान सां सतभामा। नारद प्रथकों कही सोई कह दीजिए। नारद पृथु राजा जो ही संवाद। शैल नाम एक पर्वत बड़ा बखानिए। शैल नाले जो वॾो पर्वत हुयो। नगर नाम कर रवि ताहे डिग जानिए। रवि नगर हुयो ते पर्वत जे हेठों। धर्मदत्त ब्राह्मण तहां रहे नगर मह सोए। धर्मदत्त ब्राह्मण उन नगर में रहंदो हुयो। कार्तक वृत सोधार है विष्णु भगत में हो। भगवान विष्णु जो भगत हुयो धर्मदत्त। कार्तिक जो वृत हमेशा धारण कंदो हो। भगवान श्री नारायण जी पूजा कंदो हो। ब्रह्म मुहूर्त गिर पर जावे भगवंत नाम सिमर लिवलावे। ब्रह्म मुहूर्त अमृत वेले वेंदो हो। पहिरियों त जबान खे पवित्र कंदो हो। रसना गुण गोपाल निध गायण। रसना गुण गोपाल निध गायण। शांत सहज रहस मनोपजो सगले दुख पलायण। सहज रहस मन उपजो सगले दुख पलायण। इहो फ़ाइदो थींदो आहे रसना सां भगवान जा गुण ॻाइण सां। जेको बि भगवान जो नाम रसना सां चवे तो हरे राम हरे कृष्ण वाहे गुरु शांति प्राप्त थींदी आहे। सहज शांत सहज रहस। रहस माने अंदरियों ज्ञान ॿुझो ज्ञान। चयोसीं त जबान सां भगवान जो नालो पर अंदर वो आत्मिक ज्ञान प्राप्त थींदो आहे। भगवान जे नाम एॾी वॾी शक्ति आहे। रसना गुण गोपाल निध गायण शांत सहज रहस मनो उपजो सगले दुख पलायण। जो मांगे सोई सोई पावे सेव हर की चरण रसायण। जेको पोइ मन जी इच्छा थी थिए हालांकि उन्हनि जी पोइ इच्छाऊं ख़त्म थी वेंदियूं न थींदियूं पर अगरि काई बि थिए या भगवान ॾिसंदा आहिनि भई मुंहिंजे भक्त खे हाणे हीअ ज़रूरत आहे मुंहिंजे सेवक खे हाणे हीअ ज़रूरत आहे त उहा भगवान पूरी कंदा आहिनि काॾों न काॾों। एॾो फ़ाइदो आहे बसि ज़बान सां। ज़बान सां जबान सां जेकी कटोरो खणी राम 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 चवंदा आहिनि भले प्रेम न बि हूंदो अथनि त शाम ताईं उन्हनि जो कटोरो भरिजी वेंदो आहे। भगवान जो नालो कोई घटि थोड़ी आहे। सॼो संसार उन जे नाम जे सहारे त हली रहियो आहे। नाम के धारे खंड ब्रह्मंड। नाम के धारे आकाश पाताल। नाम के धारे सगल आकार। नाम के दारे पुरिया सब भवन। नाम के संग उधरे सुन श्रवण। कर कृपा जिस अपने नाय लावे नानक चौथे पद में सोजन गत पावे। चौथों पद थींदो तो निर्वाण। हाणे चयोसीं त मुंहं सां हरे राम हरे कृष्ण सिधो चौथों पद मिली वेंदो आहे। नाम प्रभुअ जो कोई घटि न आहे। हवाई यात्रा त हवाई यात्रा हा न। हितां काॾे तव्हां वञो कहिड़े बि लंबे रस्ते ते त तव्हांखे ट्रेन में जाते 24 कलाक था लॻनि
उते हवाई जहाज 1 कलाक में पहुंचाए तो छॾे। तीअं प्रभुअ जे नाम में एॾी वॾी ताक़त आहे भई माण्हू ॿियनि कर्मनि कंदे दान धर्म जप तप कंदे जाते पहुचंदो उन खां बिल्कुलु थोरे ई समय में भगवान जो नाम जपण सां पहुची वेंदो। योगी जन जाते वॾा वॾा सिद्ध गुरु गोरखनाथ मच्छिंद्रनाथ आदिक जाते हिमालय पर्वत ते पहुचंदा बर्फ ते गुरु नानक भाई बाले मर्दाने सां पहुची विया। चयो नानक तूं हिते कीअं आयो आहे भाई? हिते त कोई बर्फ में ॻरी वेंदा आहिनि माण्हू। गुरु नानक चवनि था नाम जे आधार ते नाम जे हवाई जहाज ते चढ़ी करे असां हिते पहुता आहियूं। एॾी महिमा आहे। तॾहिं चवनि था ज़बान सां भगवान जो नाम उहो जपींदो हो धर्मदत्त ब्राह्मण। उन जी कथा था तव्हां ॿुधो। चओ जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। प्रतिमा हर की गिर पर होई मंजन जाय करावे सोई। भगवान खे स्नान कराईंदो हुयो। तुलसी दल और पोप चढ़ावे करे आरती हरि गुण गावे। तुलसी पत्र चढ़ाईंदो गुल चढ़ाईंदो पोइ आरती भगवान जी कंदो। एक दिवस सेवा गयो तुलसी दल जल लीन। तुलसी दल पत्र जल में करमंडल खणी भगवान जी सेवा लाइ अमृत वेले हलियो। वर्ण वर्ण के पुष्प मले जावन हर डिग की। वर्ण वर्ण जा पुष्प भगवान जी पूजा लाइ खणी हलियो। मिली द्विज कौरा कसी भगमयो भय अधिमान। अचानक साम्हूं जंगल में हिकु राक्षसी नज़र अची त ब्राह्मण ॾकी वियो। उदरता को बड़ा दीसे नेत्र अर्क समान। ॾाढी भयंकर राक्षसी। अखियुनि में उन जी ज्वाला हुई बाहि पई ॿरे। ॾाढो विशाल शरीर हुयो उन जो। भुजा जंघा अधर दाढ़ अति भयानक हो। उन जो पूरो शरीर बाहूं भयानक चेहरो भयानक। उन जा ॾंद बि ॾाढा भयानक हुया। निरखते हैं विकराल मूरत महाकंपत सोए। विकराल मूर्ति राक्षसीअ जी ॾिसी करे थर थर ॾकण लॻो धर्मदत्त ब्राह्मण। व्याकुल महातब होए डिग्यो पात्र तिह कर माहे। ॾकण लॻो त ॾकंदे ॾकंदे उन जे हथ में जेको करमंडल हो जंहिंमें जल हुयो तुलसी पत्र हुया उहो ठका हेठि किरी पियो। त जीअं ई कोई जल जो पात्र हेठि किरंदो आहे त उन मां पाणीअ जा छीटा उॾामंदा आहिनि मथे। पड़ी बूंद जल की ताहे तन पर शांत भई चित माहे। हिकु बूंद उन राक्षसीअ जे जल ते जल जी राक्षसीअ जे शरीर ते हिकु ॿ बूंद सिर्फ़ लॻी वई। उन में परिवर्तन अची वियो फ़र्क़ु अची वियो। छा थियो? पहिरियों त उहा शांत थी वई। जीअं कोई पहिरियों पहिरियों माण्हू नओं नओं ईंदो आहे न सत्संग में पहिरियों उनखे दुनिया भर जा सवाल हूंदा आहिनि। पहिरियों त जंहिंसां गॾु ईंदो आहे उनखे चवंदो आहे न न मूंखे विश्वास न आहे मां न हलंदुमि कथा वथा ते। अरे ॿुधियूं आहिनि कथाऊं ॾाढियूं। इहे ई त कथाऊं टीवीअ में ॾिठियूं आहिनि ॿुधियूं आहिनि पढ़ियूं आहिनि सभु उहे ई त कथाऊं आहिनि यार। मां न हलंदुमि मां न हलंदुमि। पर जॾहिं अची वञे त हिकु ई बूंद लॻी वई भगवान जे नाम जी न हरे कृष्ण। इहा बूंद अथव इहो जल अथव। हरि का नाम औखद जल निर्मल। चवनि था हरिअ जो नाम बि जल आहे। उहो जल जो छंडो आहे। ज़रूरी न आहे कि कोई संत जल जो ई छंडो हणनि न। हरे कृष्ण हरे कृष्ण। इहो जेको चयो इहो छंडो लॻी वियो। इहो बि छंडो आहे। हरि का नाम औखद जल निर्मल। हरि का नाम अमृत जल निर्मल। इहो औखद जग सारा गुर प्रसाद कहे जन बीखन पावहूं मोख द्वारा। संत बीखन साहिब जी बाणी आहे गुरु ग्रंथ साहिब में। उहे चवनि था भई जंहिंमहिल तव्हां चवंदव न भगवान जो नालो सम्झो तव्हांखे अमृत जल मिली वियो। हे अमृत त ॿाहिरियां आहिनि ॿाहिरियां।
हालांकि उहे बि सुठा आहिनि। उन अमृत में बि गुरबाणीअ जो पाठ थो थिए, जपजी साहिब जो पाठ थो थिए, सुखमनी साहिब जो पाठ थो थिए। त जेको अमृत तव्हां पियो था उहो बि वाहेगुरुअ जो ई आहे, उहो ई भॻवान जी बाणीअ जो अमृत आहे। पर सचो अमृत आहे प्रभुअ जो नाम। जल जी बूंद लॻण सां पहिरियों त उहो शांति थी वई। जीअं नओं माण्हू ईंदो आहे, जंहिं कॾहिं सत्संग न ॿुधो हुजे, या जंहिंजी श्रद्धा न हुजे, या जंहिंखे अनेक तरहनि जा अंदर में सवाल हूंदा आहिनि, पोइ पहिरियों अचण सां ई जंहिं महिल चवंदो आहे न, जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण, या गोपाल गोपाल, दामोदर दामोदर, दीन दयाल, दीन दयाल, दुख भंजन, दुख भंजन, पूर्ण कृपा। पूरन कृपाल। पहिरियों कमु त इहो थींदो आहे कि उन में परिवर्तन शुरू थी वेंदो आहे, शांति ईंदी आहे। पोइ शांतीअ सां सभु ॿुधंदो आहे। पोइ जंहिं महिल ॿुधंदो त सिधी सही ॻाल्हि आहे, जहर हुजे या अमृत हुजे, पंहिंजो असरु त उहो ॾेखारींदो ई ॾेखारींदो। जॾहिं संसार जा सभु जहर, संसार जा दुख, संसार जूं आपदाऊं विपदाऊं परेशानियूं असांजे मन मस्तक दिमाग़ शरीर तक ते असर थियूं करे छॾनि, त पोइ सत्संग जो अमृत, नाम जो अमृत असांजे तन ऐं मन खे निहाल छो न कंदो। जल जी बूंद पई, राक्षसी शांत थी वई। राक्षसी को तब निर्मल बुद्ध प्रकाशिया। निर्मल बुद्धि थी पई। ख़बर अथव असां वटि संगत ईंदी आहे न, त माताऊं भेनरूं मुंहिंजूं बचड़ियूं कंहिंजे लाइ अगरि शिकायत कंदियूं आहिनि, त मां उन्हनि खे चवंदो आहियां, भई कंहिंजो बि सुभाउ बदिलणु ॾाढो मुश्किल अथव, ॾाढो मुश्किल। उनखे हिते वठी अचो, अची बाबा उहे ईंदा न आहिनि, मूंखे ॿाहिरि छॾे वेंदा आहिनि दर ते। चवंदा आहिनि मूंखे विश्वास न आहे इन ॻाल्हियुनि में, कथा वथा में। तोखे मना नथो कयां, तूं वञ भले। पर उनखे अगरि कंहिं बि तरीक़े सां, कंहिं बि तरीक़े सां, कंहिं बि तरीक़े सां सत्संग में वठी आयो, त उन इंसान में परिवर्तन अची वेंदो। स्वभाव में बि परिवर्तन आयो। राक्षसीअ जो जेको स्वभाव आहे, इंसान खे खाइणु, पहिरियों त धर्मदत्त खे खाइण लाइ अॻिते पई अचे, अखियुनि में बाहि हुयसि। हाणे जीअं ई छंडो लॻो, परिवर्तन अची वियो, फ़र्क़ु अची वियो। पाप सकल जोते के छिन मह नासिया। कमाल आहे, हिकु छंडी लॻण सां पाप ई सभु नाश थी विया। कर प्रणाम द्विज चरने शीस लगाइयो। उहा राक्षसी ब्राह्मण खे प्रणाम करे, हीअं मथो टेके, ॾंडोत बंदना पई करे, मथो हेठि धरतीअ ते रखी करे। पूरब अपनो जन्म सिमरन मह आइयो। पंहिंजो पिछलो जन्म यादि आयसि। द्विज निरखी यारीत तबह चक्रत भयो। ब्राह्मण हैरान थियो, ब्राह्मण जे दिलि में अञा भउ न वियो हुयो। उहो चए पियो, अलाए छा आहे, भॻवानु ॼाणे छा थी करे। करती थी मोह भक्षण अब क्या होए गयो। ये तो मूंखे भक्षण करण पई अचे, खाइण पई अचे, हिन जो दिलि कीअं परिवर्तन थी वियो भाई। पूछत द्विज पुन तिस पह मोह सुनाइए। हाँ, अपने जिय की बात सकल कह जाइए। दिल में ॾके बि पियो, चएसि पियो हथ जोड़े, मूंखे ॿुधाए छा थियो आहे। तुंहिंजो दिलि में, तुंहिंजे अखियुनि में फ़र्क़ु कीअं अची वियो। मुझको आई बख्शने अब क्यों लागी पाए। हाणे तूं पेरे थी पवे। हा, कवन बोध तुम कौं भई दीजय साच सुना। सच ॿुधाए, सच ॿुधाए। कहत राक्षसी तुम कौं सत्य सुनावहूं। सच थी ॿुधायां, राक्षसी बि चए थी सच थी ॿुधायां। पूरब जन्म के पाप सकल कह जावहूं। पूरब जन्म मूंखे ॾिसण थो अचे। तूं तो चए भई छा थी वियो, कमाल थी वियो। मां ख़ुदि थी पुछां तोखां कि छा थी वियो, कमाल कीअं थी वियो। ई कहिड़ो तूं जल जो छंडो तुंहिंजे करमंडल में हुयो, जेको मूंखे लॻो आहे त मूंखे सभु पिछला जन्म यादि था अचनि। जिन पापन कर कठन राक्षसी गत मोह पाई। पिछले जन्मनि जी ख़तरनाक पापनि जे करे राक्षसी जन्म पातो।
तुमरे जल की बूंद पड़त मोह बुध उपजाई। वाह, छात तुंहिंजो जल आहे, छात इहो करमंडल में अमृत है, छात इहो तुलसी पत्र पया है, जो थोड़ो सो ही छंडो मूंखे लॻो त बुद्धि पैदा थी वई। हा, पूरब जन्म के कर्म जो चितवन आए मोहे। हा, एक चित होए के सुनो सकल बखानो तो। हिकु चित थी ॿुध ब्राह्मण देवता धर्मदत्त जी, मां तोखे पंहिंजी कथा थी ॿुधायां। एक नगर अष्टकपुरी नाम कहे सब कोए। ध्यान रखिजो, हाणे इहा पंहिंजी कहाणी उहा राक्षसी थी ॿुधाए। अष्टकपुरी नगर हुयो, अत्र देव ब्राह्मण तहां रहे नगर मह सोए। अत्री देव ब्राह्मण रहंदो हो। तिस द्विज की मैं स्त्री होई, अत सुशील ब्राह्मण था सोई। उन जी मां धर्म पत्नी ब्राह्मण ॾाढो संत सुशील हुयो। पति अपने कौं दुख दिखरावो, ताके वचन हृदय न ल्यावो। परंतु मुंहिंजो सुभाउ उन जे उलट हुयो। हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो सुभाउ थींदो आहे। मां पंहिंजी पतीअ खे जॾहिं बि ॾिसंदी हुअमि खिले थो त कुझु अहिड़ो कमु कंदी हुअमि जीअं उन जी उहा पहिरियों त खिल बंदि थी वञे। भई खिले छो थो, मुस्कुराए छो थो। पोइ साओ करे भाॼीअ में लूणु वधीक विझी छॾींदुमि, वरी न खाए त पोइ घटि वधि ॻाल्हाईंदीमांसि। या अञा ॾिसां वधीक ख़ुशी अथसि त पोइ लूणु हटा मिर्च विझसि वधीक। मतिलबु मां उनखे ख़ुशि न ॾिसी सघंदी हुअमि कॾहिं बि। कलहा ध्यान पत स्यों मैं राखत, मीठे वचन कभी न बाखत। स्त्रीअ जो धर्म आहे पतीअ ॾे जॾहिं बि निहारे त एॾो प्रेम सां निहारे जीअं पंहिंजे भॻवान ॾे निहारबो आहे। पर हे ब्राह्मण देवता, मां उन ॾे हमेशह ईअं निहारींदी हुअमि जीअं ॿिली कुए ॾे निहारींदी आहे। कॾहिं तव्हां ॾिठो न हूंदो शायदि उहो नज़ारो, पर कॾहिं उहो नज़र अचेव त पोइ सम्झ में ईंदो ॻाल्हि। हा, जे को लोक नगर में रहे, कलहा नाम सभे मुह कहे। पाड़े में बि कोई मूंसां अची चवंदो न जय श्री कृष्ण भेण, चवंदी मां छाजी जय श्री कृष्ण, कहिड़ो कमु अथई, हले थो। ईअं कोई मिठो ॻाल्हाए त मां उन सां उल्टो ॻाल्हाईंदी हुअमि। इन करे पाड़े वारनि मुंहिंजो नालो कलहा रखी छॾियो। कलहा माने किटपिट वारी, झगड़ालू, झगड़ा करण वारी, हमेशा गुस्से में रहण वारी, क्रोध जी मूर्ति, गुस्से जी मूर्ति। हा, एक दिन पत के संग लड़ी, भयो क्रोध मन मोहे। हा भाई, दुखत होए तब पति कहो, राकस वपु होए तो है। जॾहिं इंसान ॾाढो दुखी थी वेंदो आहे तॾहिं उन जी ज़बान मां कुझु न कुझु अहिड़ो लफ़्ज़ निकिरंदो आहे। तव्हांखे कल्ह कथा में ॿुधायोसीं कि हे इंसान जे अंदरि बि त उहा शक्ति आहे परमात्मा जी। ज़बान मां जेको निकिरंदो आहे कंहिं महिल बि सच थी सघंदो आहे, कंहिं आम माण्हूअ जो बि सच थी सघंदो आहे। देवी देवता जो या संत महात्मा जो न, तव्हांजो कंहिंजो बि वचन सचो थी सघंदो आहे। मुंहिंजे पतीअ खे कॾहिं मां ॾाढो दुखी कयुमि त उन जे दिलि मां आह निकिरी वई कि तूं इंसान जे लाइक़ु त आहे न, तुम इंसान वारो तो कोई गुण ही कोने। अरे तू तो राक्षसी थी लगे, तू तो डायण थी लगे पई, तोखे तो न दिल में प्रेम आ, न दया तई, न धर्म तई, बाकी भगवान तोखे मानुष तन छो ॾिनो आ। हाँ, दुखत हो यह वचन उचारे, तुम कौं देवहु घर हिनकारे। मुंहिंजो पति उन ॾींहुं ॾाढो दुखी थी वियो। पहिरियों मूंखे चई मां तोखे घर मां कढी छॾींदुसि। हाणे दूसर स्त्री मैं गिर लियावो, तुम्हारे निकट कभी न आओ। मां हाणे ॿी शादी कंदुमि, तुंहिंजे वेझो कॾहिं न ईंदुमि। बिख खाई फांसी लई, क्रोधवंत मैं होए। जॾहिं पतीअ जा इहे वचन ॿुधा
त मूंखे बि ॾाढो क्रोध अची वियो। क्रोध में मां जहर खाधो, जहर जो असर न थियो, छोकी एॾो भारी शरीर। जहर भी काथे तो मिले असली अॼुकल्ह? जहर असली मिले तो केॾनि खे आराम मिली वञे, जहर मिले ही नथो असली। जहर असर न कयो, बची वियमि। पोइ चयमि हाणे कीअं मरां? लॻायमि फांसी, त फांसीअ में त पोइ आख़िर रस्सी कसजी वई, प्राण निकिरी विया। चयो जय श्री कृष्ण। एक पलक में हत भई सुखी भयो दिज सोए। ब्राह्मण सुखी थी पयो, मुंहिंजा प्राण निकिरी विया। सतभामा को कृष्ण सुनावे, मृतक भई तब जमगण आए। हिकदम जम जा दूत आया। बांध पछोड़ संगल मह पायो, महाकष्ट मग माह दिखायो। ॾाढा कष्ट आहिनि, ॾाढा कष्ट। आत्महत्या करण वारे खे त ॾाढा कष्ट लिखियल आहिनि शास्त्रनि में। आत्महत्या करण वारे खे ॾाढी यातना ॾिनी वेंदी आहे। भई तोखे अहिड़ो अमोलक मानुष देह भॻवान ॾिनी, तो उन खे ख़तमु कयो। भॻवान जी ॾिनल शइ जी संभाल न कई, भॻवान जे ॾिनल हिन प्रेजेंट जी तो क़दुरु न कई। असां कंहिंखे गुल बि प्रेजेंट ॾींदा आहियूं, उहो असां खां गुल वठी असांजे साम्हूं ई नालीअ में फिटी करे, त असांखे कीअं लॻंदो? गुस्सो ईंदो न कि इनखे चमाट खीचे करे हणिजे बेज़ा। तो केॾो सुंदर गुलाब जो गुल ॾिनो आहे, तूं नालीअ में फिटी थो करे असांजे ई साम्हूं। माने कंहिंजो अपमान थो करे जंहिं ॾिनो आहे। त हे मानुष तन, हे मानुष जीवन भी तो परमात्मा ॾिनो आहे। अगर कोई आत्महत्या तो करे तो उन परमात्मा जो अपमान तो करे। भगवान उनखे पोइ ॾाढी वॾी सजा ॾींदा आहिनि। इन जे वठण लाइ बि जम जा दूत अचिया, महाभयानक यातनाऊं ॾींदा उन आत्मा खे धर्मराज वटि वठी हलिया। कठन पंथ यमलोक का, कलहा गई तिस माहे। कठिन मार्ग जमलोक जो, कलहा उते पहुती। अंधकार मगदी सही, सूझत कछहु नाहे। अंधकार आहे उन मार्ग में। भयानक भूत प्रेत मग अधिक डरावही। वरी उन अंधकार में महाभयानक भूत प्रेत आहिनि, जेके उन आत्मा खे ॾकाईंदा आहिनि। स्वान गिरज बहुमास काट के खावही। हा, धरती तपत तांबे की पाद जलावह। ॾाढा कष्ट आहिनि उन मार्ग में। तीछन कांटे चुभत बहुत श्रम पावह। तीज कंडा चुभंदा आहिनि। वैतरणी के लांघत अति श्रम पाइया। शास्त्रनि में वर्णन आयो आहे गरुड़ पुराण में। तव्हां कॾहिं गीता प्रेस जो गरुड़ पुराण वठी करे पढ़ी ॾिसंदव तो उन में वर्णन आयो आहे कि वैतरणी हिकु नंदी आहे, उहा हिन आत्मा खे पार करणी पवंदी आहे। हाहाकार मुख कलहा शब्द सुनाइया। हाहाकार उते शब्द ईंदा आहिनि। सभई प्राणी उन नंदीअ खे पार करण महिल ॾाढो रोअंदा आहिनि। अंश पात्र सब रुद्र नैन ते डारही। कोई अहिड़ो न हूंदो आहे जंहिंजे अखियुनि में पाणी न वहंदो हुजे। बहुर आपने पूरब कर्म संभारही। सभिनी खे पंहिंजा पिछला कर्म हिक पल में यादि अचण लॻंदा आहिनि। पवन बेग जमगण तां कौले आइए। जम जा दूत वठी आया। जमराजा के आगे जाए खड़ाइए। बिहारियों जमराजा जे साम्हूं। कहे दूत हम कलहा कौले आइयो। महाराज कलहा हाजरा। धर्मराय तिह निरख क्रोध उपजाइयो। धर्मराज अखियूं खणी करे क्रोध में भरजी जो कलहा खे ॾिठो त कलहा उते थर थर ॾकण लॻी। चित्रगुप्त जमराय तब बेग बुलाए ताहे। चित्रगुप्त खे सॾु कयो वियो।
तत्काल वह आइए ले कागद कर माहे। खणी आया हिसाब खाता बही, कागज कलम खणी आया। चित्रगुप्त कागद ने रखे जमकों दियो सुनाए। सब उन्हें जा कर्म जमराज के बुधायो। या पापण जो अधम है हम पे कही न जाए। हिन जा पाप त गणी नथा सघूं, ही त हिकदम अधम आ, हिकदम कठिन में कठिन पाप इन कया ने। पति अपने कौन दुख दिखरायो उन देखत इन भोजन खायो। हिक त इन जो पति संत हुयो, ब्राह्मण हुयो ऐं उन खे हिन ॾाढो दुखी कयो। हमेशा रोटी पाण पहिरियों खाई छॾींदी। चओ जय श्री कृष्ण। रंचक अन्न न भरता देवे शत्रु भाव उन कौं कर सेवे। बचे त बचे, न बचे त उनखे भोजन वरी ठाहे बि न ॾींदी। ऐं हमेशा इन जो व्यवहार पंहिंजे पतीअ सां दुश्मनीअ वारो रहियो। जिसी पात्र भोजन पके भुंचे तिसही माहे। आलसी एॾी हुई कि घर जा बासण बर्तन उहे कॾहिं उन उपयोग कया ई न हुया। जंहिं बर्तन में भोजन ठाहींदी उन में ई खाई छॾींदी। पुन अचुष्ट धर देवही क्रिया करे कछ नाहे। कॾहिं बि काई शुभ क्रिया दान पुण्य धर्म त इन कयो ई न। ई ख़ाली वठणु ॼाणंदी, छो कि ब्राह्मण जी स्त्री हुई त सभु माण्हू हिनखे ब्राह्मण सम्झी करे ॾेई वेंदा, कुझु न कुझु ॾेई वेंदा, कुझु न कुझु ॾेई वेंदा हुआ। ऐं हीअ कॾहिं कंहिंखे ॾियणु सिखी न हुई। जंहिंखे अगरि साध संगत ॾिए थी त उन जो धर्म आहे उहो बि साध संगत खे ॾिए, तॾहिं भॻवानु राज़ी थींदो। ख़ाली पाण खाईंदो न वञे हर शइ, जॾहिं साध संगत खे ॾींदो तॾहिं भॻवान जी कृपा थींदसि। भॻवानु वरी उन खां ॾहूणो ॾींदुसि, ॾहूणो। पर हीअ उन ॻाल्हि खे न सम्झंदी हुई। चओ जय श्री कृष्ण। बिना अहूति भोजन खायो जहाँ कर देखियो तहाँ लुकायो। भोजन ऐं सुठियूं सुठियूं शयूं इनखे लिकाए रखण जी आदत हुई, जीअं कंहिंखे ख़बर ई न पवे कहिड़ी शइ काथे पई आहे। जाते जेका शइ रखणी हुजे उते त उहा कॾहिं रखंदी ई न हुई। जीअं मुंहिंजे पतीअ खे उहा शइ मिले ई न, ॿिए कंहिंखे बि न मिले, ॻोल्हे वेठो जंहिंखे ॻोल्हणो आहे। हिकु माण्हूअ जी किचन में कंहिंखे ॿिए खे चयईं वञ खंडु खणी आ, त हुनखे खंड जो दॿो ई न मिले। ॻोल्हे 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 सहेली उहा सखी थकी पियसि, खंड जो दॿो ई न मिले। चयईंसि अरे हे न अथई, हे अथई दॿो, हे जेको मत पियो आहे पासे में। चयईंसि इन ते त चिटकी लिखियल आहे मिर्च, इन में खंड कीअं रखी अथई? हे किवलिन खे जीअं ख़बर न पवे, इन करे इन में खंड रखी आहे। हीअ बि ईअं कंदी, जाते जूता चपलियूं पिया हुजनि उते काई शइ लिकाए रखंदी खाइण जी। हाणे कोई माण्हू अंदाज़ लॻाए सघंदो कि भई जाते जूता चपलियूं रखंदा आहियूं जंहिं अलमारीअ में, उन में कोई काजू किशमिश पिया हूंदा? कोई अंदाज़ न लॻाए सघंदा। त एॾी मतिलबु हिनखे ईअं हुयो दिमाग़ कि जेका शइ जाते रखणी आहे उहा उते रखंदी न हुई, उल्टे उल्टे जॻह ते रखंदी जाते कोई अंदाज़ ई लॻाए न सघे, सोचे ई न सघे। हा, भोजन किस स्यों बांट न खायो हरि सिमरन चित मोह नहीं भायो। भोजन कॾहिं बि कंहिंसां बि गॾु न वेही करे न खाधो, हमेशा अकेले, हमेशा अकेले। न कंहिंखे कॾहिं सलाह कई, न कंहिंखे कॾहिं दान पुण्य कयो, न कॾहिं कंहिंखे विहारे भोजन खारायो। न त भोजन कंहिंखे खाराइण बि हिकिड़ी वॾी भगवान जी कृपा हूंदी आहे, तॾहिं भगवान कंहिं न कंहिं रूप में अची कंहिंजो भोजन स्वीकार कंदा आहिनि। या संत जन कंहिंजो भोजन खाइनि था, साधु ब्राह्मण जा साध संगत भंडारो थी खाए त उहो वॾ भागी आहे जंहिं साध संगत खे कुझु खारायो आहे। हा, जाकी तेरा कुलक्षणी होई तां से प्रीत करत थी सोई। हा, इन जी अगरि दोस्ती सॼे शहर में कंहिंसां हुई त उन सां ई जंहिंजो सुभाउ इन वांगुरु हुजे,
जीअं चवंदा आहिनि असांजे सिंधीअ में हिकु ॿियो बि मुहावरो आहे कि जहिड़ो सुभाउ हूंदो आहे ओड़ा उन खे ॻोल्हे लहंदा आहिनि। उहो शब्द कठिन आहे थोरो, हा न, ईअं चवंदा आहिनि कि ओड़ा ओड़े खे ॻोल्हे वठंदा आहिनि। तव्हां शायदि सम्झी विया हूंदव कोई कोई, हा न, चवंदा आहिनि न। हाँ, धनाव समझ गया क्या बोला मैं? हाँ ठीक। जो तिर ऐसे कर्म कमावे, प्रथम जोन चमटी की पावे। पोइ अहिड़े इंसान खे ॿियो जनम मानुष देहीअ जो न मिलंदो आहे, चमड़ी जो जनम मिलंदो आहे। अपनी विष्टा भोजन करे, जो तिर ऐसे कर्म धरे। अहिड़ा अहिड़ा जीव भगवान ठाहिया आहिनि, हरे राम, जेके पंहिंजी विष्टा पंहिंजी गंदगी खाईंदा आहिनि। उन्हनि जो ईअं ई नसीबु आहे, उन्हनि खे ॿी शइ खाइण लाइ न ठाही आहे भॻवान। उहे पंहिंजी गंदगी पंहिंजी विष्टा खाईंदा आहिनि। त अहिड़ा अहिड़ा जीव, अहिड़ा अहिड़ा भगवान ठाहिया आहिनि। जूणियूं 84 लख जूणियूं आहिनि। उन में चमड़े जी जेका जूण आहे ॾाढी ख़राबु आहे, उनखे पंहिंजी विष्टा पाण खाइणी पवंदी आहे। भाखे जमदूत सुन लीजे, तीन जोन अब इनको दीजे। हिन जे कर्मनि जे अनुसार 3 जूणियूं हिनखे ॾिनियूं थी वञनि। प्रथम जोन चमटी की पावे, अपनी विष्टा आपे खावे। पहिरीं चमड़े जी जूण, ॿी सुवारीअ जी जूण, 3 राक्षसीअ जी जूण। हा, पढ़ पूरी कथा। खुद्या कर दुख पावे सोई, तृतीय जन्म राक्षसी होई। हा, धर्म राय तब भाखियो, गर्भ जोन मह पाओ। धर्मराज जी आज्ञा सां गर्भ जोन में विधो वियो। अर्ध सहंस की आरजा, चमटी हो बहु जाओ। अर्ध सहंस, शत चइबो आहे 100 खे, सहंस चइबो आहे 1000 खे। त अर्ध सहंस माने घणो थियो? 500 साल चमड़े जी जूण। हा, सुकर जन्म बहुर तू पावे, बरख 25 तहां दुख पावे। सूअर जो जन्म 25 साल। हा, यह कह तहते दियो गिराए, परी गर्भ चमटी के आए। हा, जन्म पाए तह ऐसी होई, अपनी विष्टा खावे सोई। जेके दुख ॿुधायूं उहे दुख उन जा हाणे शुरू थिया। कर्म भोग, कर्म जो हाणे फल शुरू थियो। चमटी अवध पुरन जब भई, पुन ते सुकर जोनी थई। पोइ वरी ॿियो जन्म मिलियुस। लियो जन्म तह अति दुख पायो, पूरव कर्म सुमर पछतायो। हो त दुखनि खां सवाइ कुझु आहे कोन। हिकु मानुष जनम आहे, जंहिंमें सत्संग जो सुख आहे, नाम जो सुख आहे, भक्तीअ जो सुख आहे, कथा जो सुख आहे, सॼे संसार सां हिकु नातो निभाइण जो सिक प्यार जो सुख आहे। ॿियनि जूणनि में किथे आई आहे? भोगी अवध मृत तह होई, जम राजा पह जाए खड़ोई। हिते तव्हां सभु सत्संग में वेठा आहियो। सत्संग में कोई बि जानवर अचे उनखे वेहण न ॾींदो, चाहे उहो गांइ माता हुजे। गांइ माता असांजी पूजनीय आहे, आदरणीय आहे, पर गांइ बि अची वेंदी त आख़िर उनखे बि हकलींदो, विहारींदो थोरी सत्संग में। तीअं चओ जय श्री कृष्ण। पोइ संसार में सुख वरी काथे आहे? पोइ सत्संग काथे मिलंदो? ई मानुष जन्म प्राप्त भई प्राप्त मानुख देवरिया, गोविंद मिलण की तेरी बरिया। मानुष देह में ही तो मिलंदो सत्संग, भक्ति कथा। हा, पुन तह जम मुझ कौं कहो, राकस वप तुम पाए। जन्म पूरा करे टियों राक्षसीअ जो जन्म मिलियो। दक्षिण मारू दे समय,
ताही धाम बना दक्षिण दिशा मारो देश में मुखे स्थान ॾिनो वियो। इतना कहो जमराय पुन मुझे दियो गिराए ईअं चई करे जमराज मथों मूंखे नरकपुरीअ मां हेठि धिको ॾिनो। धर पड़ी या विध भई तब राक्षसी होए गई हिकदमि राक्षसीअ जो शरीर पातो बिना जन्म जे। हा, दक्षिण दिशा को जाए एक ठौर निरखी ताए जेको स्थान मुंहिंजे लाइ हुयो उते मां रहण लॻमि। उद्यान दिसे जाहे एक विरख देखियो ताए महाभयानक जंगल सुनसान, हिकु वॾो वण हुयो, उन वण में पंहिंजो डेरो कयो। धाम बनायो विरख डिग रही तहां मैं आए उते गुजरान करण लॻमि। बड़ा उदर मेरा भयो खुद्या तर दुख पाए महाभयानक बुख, खाइण लाइ कुझु बि न। बीते बरख अनेक बहुत श्रम पाया केतिरा साल बुखुनि में गुज़री विया, प्राण बि न पिया निकिरनि। विधि संजोग एक बनिया तहां चल आया विधि संजोग सां उन रस्ते ते हिकु बनियो आयो। निरख्यो तां को आवत मैं हर खत भई उन बनीअ खे जो मां ईंदे ॾिठो त मां ॾाढो ख़ुशि थियमि कि भॻवान अॼु मूंखे भोजन मोकिलियो आहे खाइण जे लाइ। कछ खुद्या की चिंता चित मेरे गई एॾनि सालनि खां बुख, हाणे कुझु ख़ुशी महसूसु थियण लॻी। ख़ुशीअ में भरिजी ॾिसणु लॻमि जीअं न असांजे साम्हूं काई डिश ईंदी आहे सुठी, मसाला डोसा, सांबर बड़ा, अॼु पूड़ी ऐं आलूअ जी सब्जी ठही अथव प्रसाद में, साम्हूं अचे त अखियुनि में हिकु चमक ईंदी आहे। जंहिंखे खाइण जो शौक़ु हुजे उन जे अखियुनि में चमक अची वेंदी अथव साम्हूं भोजन ॾिसी करे या पंहिंजी पसंदि जी शइ ॾिसी। राक्षसी चए थी बनीअ खे ॾिठमि त मुंहिंजी अखियुनि में चमक अची वई कि हाणे इहो भॻवानु मूंखे नाश्तो मोकिलियो आहे। इसको अब ही घाऊं मुझ मन आईया दिलि में इहा भावना आई कि हिनखे मां हाणे ई खावां, इहो सोचे करे उन ॾे अॻिते वधियमि। पुन तब बनिए पीछे हों उठ धाइया बनीअ जो मूंखे ॾिठो वठी तेज डुक पातई, मां बि उन जे पोयों डुक पाती। मुझको निरखत बनिया भाग सिधाइया मूंखे ॾिसी करे तेज तेज डुकण लॻो। डरपत कांपत अधिक महा दुख पाइया ॾके बि पियो, थर थर कंहिं महिल किरी बि पियो पए, पर वरी मौत जे भव खां उथी डुके पियो। एक कोस में जब गई बुध उपजी मन सोए मां बि उन जे पोयों काफ़ी डुक पाती, पोइ हिकु ॿुद्धीअ में ख़्यालु आयो इनको भक्षण किए ते उदर पूरा न हो मां ग़लती थी कयां, हिनखे खाई करे मां छा कंदमि? हिकु माण्हूअ खे खाइण सां मुंहिंजो कोई पेट थोड़ी भरजंदो, एॾनि सालनि जी बुख आहे, तंहिंखां मां छा कयां? इस बनिए को नह में घावों इनके संग नगर में जावों सूक्ष्म रूप धारे हिन जे नगर में वञा, जाते जंहिं गांव में रहंदो आहे उते वञी पोइ धीरे धीरे सभिनी खे खाईंदमि। हिन अकेले खे खाई करे छा कयां? उदर पूर्णा होए पुर माही इतना कह सूक्ष्म भई ताही एतिरो सोचे राक्षसीअ सूक्ष्म शरीर धारण कयो। सूक्ष्म माने मच्छर जेतिरो शरीर धारण कयो। बनिए के उदरह लपटाई ताको तनक सुरत नह आई चवे थी मां पोइ बनीअ जे पेट ते ई वञी वेही रहियमि ऐं उन वीचारे खे ख़बर ई न पई, उहो डुकंदो डुकंदो पंहिंजे शहर ॾे वञे पियो। पुन जम कंकर मोह गिर लीना आए इसी गिर पर तज दीना हिकदमि जम जा दूत अची विया, छोकी गुरु साहिबनि लिखियो आहे सुखमनी साहिब में, कई कोट भूत प्रेत
सुकर मृगाच कई कोट भूत प्रेत सुकर मृगाच आहिन मता कोई पढ़ियल लिखियल माण्हू इन ॻाल्हि ते विश्वास न कयो कि न हूंदा आहिनि, सभु आहिनि। जेके बि लिखिया विया आहिनि उहे सभु ॻाल्हियूं आहिनि। उन्हनि खे आज्ञा न आहे धरतीअ ते अचण जी। ॾिसो, राक्षसीअ खे आज्ञा न हुई कि तूं गांव में कंहिंजे वञ या गांव ई वञी खा, न। ईअं अगरि आज्ञा हुजे या ईअं छूट हुजे, उन कुदरत जो कोई कानून ठहियल न हुजे न, त पोइ एॾा उहे जीव आहिनि जेके हिकु ॿ बि अची वञनि त सॼो देश ख़ाली थी वञे, सॼी धरती ख़ाली थी वञे। उन्हनि जा लोक अलॻि आहिनि ऐं भॻवान जी आज्ञा न आहे कि उहे धरतीअ ते अचनि। उन्हनि सभिनी जीवन जा अलॻि अलॻि भॻवान लोक ठाहिया आहिनि। धरती सभिनी खां पवित्र में पवित्र लोक आहे। धरती माता चयो वियो आहे। असां पंहिंजी माता जी गोद में आहियूं ऐं हिते अचण जो उन्हनि आत्माउनि खे कोई अधिकार न आहे। इन करे हिकदमि जम जा दूत आया, उन राक्षसीअ खे पकड़ियो, चयोसि तोखे अधिकार थोड़ी आहे कि तूं कंहिं गांव में वञ, तूं कीअं थी वञे? वरी मार पवंदे जमराज जी। हा, स्थिर वपुरा कसिका दयो, केते दिवस बीत अब गयो। स्थिर शरीर ॾेई छॾियऊं। हाणे तोखे जेका रूप बदिलण जी ताक़त हुई उहा ख़तम थी वई। हाणे तूं रूप बदिले न सघंदी आहे। हा, खुदिया तर हुए अत बिल खाई, निरख तुमय कां अत हर खाई। वरी केतिरा सालनि खां बुख कढंदे कढंदे जॾहिं मां तोखे ॾिठो धर्मदत्त, त पोइ मां ॾाढो ख़ुशि थियुमि ऐं मां यादि कयुमि कि हाणे वरी उहा ग़लती न कंदमि कि हिन जे शहर वञा। हाणे इहो जेको भॻवानु मोकिलियो आहे इन खे ई खाईंदमि। दुष्ट बुद्ध मेरे मन आई, इन कां भक्षण करहूं जाई। हा, ऐसा मन मह मैं प्रण लीना, तुम्हारे निकट आवन मैं कीना। वाह वाह। तुम्हारे करते जल गिर्यो, पर्यो मोह वप आए। आत्म बुद्ध ओजल भई, कसमल गए पलाए। कमाल थी वियो। अलाए छा हुयो तुंहिंजे जल में। मां त तोखे पंहिंजी कथा ॿुधाई कि तुंहिंजी जल जे इन छंडे लॻण सां मुंहिंजी आत्मा पवित्र थी पई। कृष्ण कहे सतभामा अब सुन लीजिए। सतभामा ध्यान सां ॿुध। कलहा योग द्विज भाखे सो कह दीजिए। ब्राह्मण छा जवाब ॾिनो कलहा खे? तेरा दुख मैं सुनत अधिक डर पाइया। तुंहिंजो दुख ॾिसी त मां ॾकी वियो आहियां। पाप कर्म कर नरक जोन भर माइया। केतिरा माण्हू विश्वास न कंदा आहिनि कि पाप जो फल नरक थींदो आहे। इन करे भॻवान नरक हिते बि ठाहिया आहिनि धरतीअ ते। जंहिंखे विश्वास न अचे त कंहिं अहिड़ी बस्तीअ में हलिया वञो जंहिंखे हिकदमि गंदियूं बस्तियूं चयो वियो आहे, स्लम डॉग, सफ़ा गंदियूं बस्तियूं जंहिंमें काई साफ़ सफ़ाई न, काई सुविधा न, झोपड़पट्टियूं जेके ठहियल हूंदियूं आहिनि। कॾहिं ओॾे घुमी अचो, काथे काथे कोढ़ियुनि जी अलॻि बस्ती हूंदी अथव जिते दान ॾियण लाइ माण्हू वेंदा आहिनि, पर साल में कॾहिं हिकु दफ़ो वेंदा आहिनि। इन करे उन्हनि वीचारनि खे वरी भिटकणो पवंदो आहे, शहर में अचिणो पवंदो आहे दान वठण लाइ। छोकी माण्हू रोज़ थोरी दान ॾियणु वेंदो। माण्हू कॾहिं दान ॾियणु वेंदा आहिनि, भई जनमदिन आहे मुंहिंजो, हलो दान ॾेई अचूं, या पिता जी वरसी आहे, हलो दान ॾेई अचूं ग़रीबनि खे, कोढ़ियुनि खे, या कंहिं बि अनाथनि खे। रोज़ किथे वेंदा आहिनि? त भोजन त उन्हनि वीचारनि खे रोज़ खपे न, कि जॾहिं तुंहिंजो हैप्पी बर्थडे आहे बसि तॾहिं केक खाई वेहंदा। उन्हनि खे त दाल रोटी रोज़ खपे। त जंहिंखे भॻवानु सभु कुझु ॾिनो आहे उन्हनि खे हमेशह रोज़ दान करणु खपे।
रोज न करे त महीने में एतिरो दान करे छॾे कि उन्हनि जो महीने जो ख़र्च हले, ग़रीबनि जो, अपाहिजनि जो, मोथाजनि जो। असांजा साईं कंवरराम साहिब उन्हनि खे गॾु वठी घुमाईंदा। कोई माण्हू चवंदो न बाबा असां वटि अची कीर्तन कयो, त उहो न कंदा हुया। चवंदा हा, पर उन्हनि सां वॾी भारी टोली हलंदी हुई। सूरदास, अपाहिज, जिन खे कंहिंखे कहिड़ो दुख आहे, कंहिंखे कहिड़ो दुख आहे, उहे सभु साईं कंवरराम सां गॾु ई गॾु हलंदा हुआ। जाॾे बि भगत थींदी हुई, जाॾे बि कीर्तन कोई कराईंदो हो, त जेको बि उन्हनि खां कीर्तन कराईंदो हो, पहिरियों त उन्हनि जे लाइ भंडारो करिणो पवंदो, हा न। जेके उन्हनि सां गॾु ग़रीब, फ़क़ीर, अपाहिज या साधु सन्यासी साईं कंवरराम सां गॾु हलंदा। वरी के त अहिड़ा हूंदा हुया उन में नखरे वारा। हिकिड़े राति जो चएसि थो, कंवर मूंखे तलब थी आहे ॾाढी। अड़े छाजी तलब? चई मां गांजो पीअण थो चाहियां। ऐं कंवरराम साहिबु, हालांकि ॿियो कोई संत हुजे त उन ते नाराज़ थी वञे, ही भेण गांजो छो थो पीअणु चाहे। पर साईं कंवरराम साहिबु अहिड़ा निमाणा हुया। उन जंहिं सेठ कीर्तन करायो हो, उन खे हथ जोड़े चयूं बाबा थोरो सो काॾों वठी अचो वञी। ऐं इन सेठ बि मञियो संतनि जो चवणु, वठी अची उन जी तलब पूरी कयूं। खण बाबा, खण तूं, वठ वञ, मौज कर। त ईअं दरवेश, संत, फ़क़ीर, उन्हनि सां टोलियूं हलंदियूं हुयूं। पोइ उन्हनि सभिनी जी उन्हनि खे दिलि ख़ुशि रखणी पवंदी हुई। अॼु जी कथा में ईअं थो अचे कि दान कर, दिलि सां कर, सुठे तरीक़े सां कर। दान ईअं न कर ख़ाली थोरो थोरो, दान कर त वॾीअ दिलि सां कर। हा, तीरथ व्रत और दान बिन किम विधि सुख नहीं पाए। छोकी जॾहिं तूं तीर्थ कंदे, विर्त कंदे, दान कंदे, तॾहिं सुख पाईंदे। की जय संगत साधकी पाप सकल मिट जाहे। हरे कृष्ण। ॿियो संतनि जो संग कर, साध संगत सां गॾु वञी वेह। साध संगत सां वेहण सां बि सभु पाप धोपजी वेंदा। धर्म दत्त तिरको कह दीना कार्तक व्रत मंजन मोह कीना। धर्मदत्त चवेसि तो राक्षसीअ खे, मां सॼो महीनो कार्तिक जो विर्त रखियो आहे, सॼो महीनो गंगा में स्नान कयो आहे। तीरथ दान निस जागृत कियो अरध पुण्य मैं तुमको दियो। ऐं सॼो कार्तिक जो महीनो राति राति भर जागी कीर्तन भजन कयो आहे। उन जो ई अधु फल मां तोखे थो ॾियां। जल खयईं हथ में, तुलसीअ जो पत्र रखियईं, ऐं उहो उन खे अर्पण कयईं। चओ जय श्री कृष्ण। दया चित अति उपजी मेरे सकल पाप अब जावे तेरे। मुंहिंजे दिलि में दया अची वई आहे। हाणे मां जो तोखे हे भगतीअ जो फल थो ॾियां, नाम जो फल थो ॾियां, सत्संग जो फल थो ॾियां, कार्तिक जे विर्तन जो फल थो ॾियां। तुंहिंजा सभु दुख दूर थी वेंदा। तुलसी दल और जल कर लीना राकस के कर महद जदीना। हा, अर्ध पुण्य तब तिसको आयो पुन द्वादश अक्षर मंत्र सुनायो। ऐं जेको मुंहिंजे भगवान, मुंहिंजे सतगुरुअ मूंखे जपण लाइ मंत्र ॾिनो आहे, उहो मां तोखे ॾेई थो सघां। चओ ओम नमो नमो भगवते भगवते वासुदेवाय। वासुदेवाय। इहो मंत्र उन राक्षसीअ खे ॿुधायईं। सुनत मंत्र राकसी ने क्या फल पाइये। उहो जल मिलण सां, उहो फल मिलण सां, उहो मंत्र मिलण सां राक्षसीअ कहिड़ो फल पातो। तत्काल मानुख को बप होए आइये। तत्काल उन जो शरीर परिवर्तन थियो। राक्षसीअ मों
सुंदर मानुष तन थी वयो। धर्म दत्त प्रतिकलहा वचन यभा कियो। हरे कृष्ण। हरे कृष्ण। धर्म दत्त खे कलहा चवण लगी, प्रेत जोन ते तुम अब मुझको राखियो। मुझी रक्षा करे वती तई संत, मुखे एडी कठिन जूण में तू बचाए वरतो आ। जब जल मुझ करते गिर्यो पर्यो मोह वपुआए। हाँ, तब ही बुध उजल भई ज्ञान पदार्थ पाए। ज्ञान रूपी पदार्थ मिलियो जेको तो यो मंत्र भी दिनो। ज्ञान अंजन गुर दिया, ज्ञान अंजन गुर दिया। अज्ञान अंधेर बिना, ज्ञान अंधेर बिना। हरि कृपा ते संत भेटिया, हरि कृपा ते संत भेटिया। नानक मन परगा, नानक मन परगास। भगवान जी कृपा सां को अहिड़ा मिलंदा आहिनि सत्संग। भगवान जी को जॾहिं कृपा थींदी आहे तॾहिं को मिलंदी आहे अहिड़ी कथा। भगवान जी का कृपा थींदी आहे तॾहिं अहिड़ा पूर्व जन्म जा को पुण्य अची जागंदा आहिनि, तॾहिं ही कार्तिक जो महीनो नसीब थींदो आहे। न त ॿिया हाणे जीअं भोग पवंदो न, कॾहिं भोग पवंदो ख़बर अथव? जुमे ॾींहुं, जुमे ॾींहुं पवंदो न। छंछरु ॾींहुं तव्हां ॾिसो उन टाइम ते तव्हां खां उथण ई न पुॼंदो, मुखुद मुखों बि न पुॼंदो, न पुॼंदो। उन टाइम ते न उथणु पुॼंदो, न सनानु पुॼंदो। ही ॾींहं ई कुझु विशेष आहिनि, पाण ई जाग थी थी वञे। सेवादारी ॿुधाईंदा आहिनि कि असांखे अलार्म लॻाइणो न पवंदो आहे, पाण ई स्वाभाविक उन समय खां बल्कि 2-3 दफ़ा पहिरियों जाग थी वेंदी आहे। अहिड़ो ख़्यालु हिकिड़ो मन में हूंदो आहे कि असांखे भॻवानु सॾु थो करे, असांखे कथा ते वञिणो आहे, कृष्ण भॻवान जी कथा ॿुधणी आहे, कार्तिक जी कथा ॿुधणी आहे। अहिड़ो हिकु ॾींहुं आहिनि, भाॻनि वारा ॾींहं आहिनि। ई सभिनी सतगुरनि संतनि ईअं ई महिमा थोरी ॻाई आहे। असांजो आसूदमल हूंदो नवलानी, उन जी धर्म पत्नी अम्मा शायदि ईंदी आहे, वेठी हूंदी, वेठी आहे, थोरो हिलाइस डुलाइस, सुम्ही पई आहे छा? जागे थी? भॼन ॻाईंदी आहे? आसूदमल त नचंदो, बढ़िया ॻाईंदो, तो कुझु त सिखे आहे। ॻाए भॼन, छा चवंदो हुयो यादि अथई? उथो पियारा सवेल सुबुह जो, अवल कयो इश्नान, तव्हांजा कारज कंदो भगवान, वाइड़ा सभई चवो हरे राम। लिप्स पढ़ न, लिप्स पढ़। खिली ख़ुशीअ सां ताड़ी वॼायो, खिली ख़ुशीअ सां ताड़ी वॼायो, बोलियो जय भगवान, वाइड़ा सभई चओ हरे राम। ओ प्यारा सभई चओ हरे राम। ओ भेनर सभई चओ हरे राम। ओ न्याणियूं निमाणियूं सभई चओ हरे राम। कार्तिक जो ही महीनो आयो, कथा ॿुधी कयो जन्म सजायो। कार्तिक जो ही महीनो आयो, कथा ॿुधी कयो जन्म सजायो। कार्तिक जो महीनो, कथा जो महीनो। ॿियनि ॾींहंनि में तव्हांखे न जागत थींदी, न उमंग ओड़ी हूंदी, न उत्साह ओड़ो हूंदो। इन महीने खे भगवान पाण वरदान ॾिनो आहे, तॾहिं त हीउ महीनो एॾो पावन पवित्र महीनो आहे, भगवान जो महीनो आहे। गुरु नानक साहिब जी जनम उत्सव जो महीनो आहे। हे गुरु साहिबनि जी आसीस कृपा जो महीनो आहे। ही कृष्ण भगवान जी कृपा जो महीनो आहे, तॾहिं त जागती थिए। अमृत वेले, अमृत वेला सच नाव वडियाई विचार। अमृत वेले जाग,
वरी ये भगवान जी सुंदर कथा जो विचार जैसे पारस संगते लोह स्वर्ण होए जा। आहा कबीर साहब जी बाणी आस्ती अचे इन कथा में हिक हिक लाइन में अगर गुरु जी बाणी जोड़ दे ऐं हिक हिक लाइन में अगर साक्षियों सतगुरनि जूं ॿुधाइजनि त ये कथा सॼो साल भी कजे त पूरी न थींदी, एॾी वॾी कथा आहे। कबीर साहब छा था चवनि, कबीरा पारस और संत में, कबीरा पारस और संत में बड़ो अंतरो जान, बड़ो अंतरो जान। ओ लोहा कंचन करे, ओ लोहा कंचन करे। ये कर दे आप समान, ये कर दे आप समान। थोड़ो सो जल जो छंडो हयो, ओम नमो भगवते वासुदेवाय चयो, बेड़ा पार थी विया। हाँ भाई, तैसे संगत साधकी दैत देवगत पाए। हाँ नारद मुनि नृप पृथको वचन सुनाइयो। नारद ऋषि ॿुधायो तो कथा ये पृथु राजा खे, द्विज प्रसाद राकसिन परम पद पाइयो। परम पद पाते राक्षसीय, नभते युगल विवान तहाँ चल आइए। विमान हली आया आसमान मो, जय जय शब्द बखान कुसुम वर खाइए। जय जयकार प्या कन उन्हें राक्षसीय जा। पार्षद शील सुशील दुए अवर विजय जय हो। भगवान जा चार मुख्य सेवक, भगवान जा द्वारपाल, भगवान सां सदाई गॾु रहण वारा, उन्हें के वठण आया। हाँ द्वारपाल भगवान के बीच विराजत सोए। भगवान उन्हनि जे विच में वेहंदा आहिनि, चइनी दरवाजनि खां उहे द्वारपाल वेहंदा आहिनि, उहे चारई वठण आया आहिनि राक्षसीअ खे। निकट नार के वह चल आए, गहता कौं ऊपर बैठाए। आदर सहित वठी विया, जिन के वॾी कंहिं ॾिठो हूंदो तव्हां, कंहिं राजा महाराजा खे, कंहिं वॾे मिनिस्टर खे, जीअं प्राइम मिनिस्टर हुजे, CM हुजे, उन्हनि खे केॾे आदर सत्कार सां वठी वेंदा आहिनि, हार पाईंदा आहिनि, तीअं उन राक्षसीअ खे आदर सत्कार सां भगवान जा द्वारपाल वठी विमान ते विहारियऊं। धर्म दत्त तब विस्मय भयो, विष्ण गणों ते पूछत भयो। हरे कृष्ण हरे कृष्ण। धर्मदत्त हैरान थी वियो, ब्राह्मण हैरान थी करे उहो ॾिसण लॻो, ॾिसी ॾिसी उन्हनि जे पोयों पोयों वञण लॻो। ते विमान ते जीअं चाढ़ियो उनखे त उहो चवनि थो, बीहो बीहो हिकु मिंट, मुंहिंजो तव्हां सां थोरो ज़रूरी कमु आहे भाई। ईअं कीअं स्टार्ट न कजो गाॾी, बीहो बीहो। छा चइबो आहे, जंहिं महिल चढ़ंदो आहे मथे जहाज त लहंदो आहे त लैंड थींदो आहे, ऐं जंहिं महिल उॾामंदो आहे त टेक ऑफ। टेक ऑफ न कजो विमान खे, हवाई जहाज जंहिं महिल मथे उॾामंदो आहे त उनखे टेक ऑफ चवंदा आहिनि। बीहो 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 संतो, भगवान जा प्यारा, एॾो कीअं था तकड़ कयो, बीहो, मूंखे हिकु ॻाल्हि जो जवाबु ॾियो। हा सुनो देव तुम विष्ण गण, मुकत दिखावन हार। छोकी मां तव्हांजूं कथाऊं पढ़ियूं आहिनि, माण्हुनि खे बि ॿुधाईंदो आहियां, उन कथाउनि जे आधार ते ऐं तव्हांखे चतुर्भुज ॾिसी करे, चार भुजाऊं, सुंदर मणियूं मुकुट पातल विष्णु भगवान जो रूप आयो, त मां सुञाणा थो कि तव्हां भगवान जा द्वारपाल आहियो। पर हिकु ॻाल्हि जो मूंखे जवाबु त ॾियो भाई। कलहा पुण्य मेरे तरी, मुझव पकाऊं अघभार। अरे हिन जहाज जी टिकट मां ॾिनी आहे हिनखे, ऐं मूंखे छॾे तव्हां हिनखे वठी था वञो। चओ जय श्री कृष्ण। मां कहिड़ा पाप कया कि मूंखे नथा वठी हलो भाई। हा कवन अवज्ञा परी, मुझे तुम तज चले। हिनखे मंत्र मां ॿुधायो भगवान जो, ओम नमो भगवते वासुदेवाय। हिनखे फल मां ॾिनो, उहो बि अधु ॾिनोमांसि, सॼो न ॾिनो थी मांसि।
त अधु मुंहिंजो त मूं वटि रहियो हूंदो न, त मूंखे क्षमता वठी हलो। ना जानो क्या पाप हमारे हैं पले। किन मूंखों कोई ग़लती थी वई आहे, पाप थी वियो आहे, जंहिंजे करे मूंखे हिन विमान में तव्हां नथा चाढ़ियो। गण पुन धर्म दत्त को भाग्य सुनाव है। वो वीचारा बीह रहिया भगवान जा द्वारपाल, चवंसि था न न संत जी अहिड़ी काई ॻाल्हि नाहे, तव्हां त दयालु आहियो, तव्हां पंहिंजो पुण्य फल हिननि खे ॾिनो आहे। अॼुकल्ह जे ज़माने में कोई कंहिंखे ॾींदो, कोई न ॾींदो आहे। तव्हां पंहिंजा धर्म कर्म जेके कया, दान पुण्य स्नान गंगा जा कयव कार्तिक जो, उहो तव्हां हिन खे फल ॾिनो आहे। तेरे मन की चिंता सकल मिटाव है। चिंता न कयो, बड़े जो तपसी मुनि जगत मह जानिए। संसार में वॾा तपस्वी मुनि जेके बि जगत में आहिनि, तुम सम नाहि न कोई सत्य कर मानिए। तुंहिंजे समान कोई नाहे भाई संत, तुंहिंजे समान कोई नाहे। वर्ण 18 राजा सब तुम ध्याव है। संसार सॼो तुंहिंजो जस ॻाईंदो प्यारा। तुम्हारे सम नह ऐसी पदवी पाव है। तूं जंहिं पदवीअ ते पहुचंदे, उन पदवीअ ते पहुचणु ॾाढो कठिन आहे, कोई न पहुची सघंदो। मृग सर कार्तक मास मह सरिता मंजन कीन। हा, नांगे कौ अंबर दिए भूखे भोजन दीन। तो हमेशा दान सिक सां कयो आहे। काथे बि तूं ॾिसंदो आहे कंहिंखे भोजन जी ज़रूरत आहे त उनखे भोजन ॾींदो आहे। काथे तूं ॾिसंदो आहे कंहिंखे कपिड़नि जी ज़रूरत आहे त उनखे कपिड़ा ॾेई छॾींदो आहे, बल्कि पंहिंजा बि लाहे ॾेई छॾींदो आहे। धन्य विप्र तूं पर उपकारी अपने धर्म राखसी तारी। धन्य आहे तो त पंहिंजो पुण्य जो फल बि ॾेई हिन राक्षसीअ खे तारियो आहे। लटा कपिड़ा भोजन ॾियण बि ॻाल्हि आहे। हिकु छोटी सी साक्षी थो ॿुधायांव। जेल में माण्हू बंदि हुया, हिकु सेठ आयो, सभिनी जेके बि कैदी हुया उन्हनि खे हिकु ॾींहुं भंडारो खाराई, रोटी खाराई। ॿियो हिकिड़ो सेठ आयो, थोड़नि ॾींहंनि खां पोइ उन्हनि खे ऊनी कपिड़ा ॾिनई, कंबल ॾिनई, स्वेटर ॾिनई, शालूं ॾिनई। ठीकु आहे, ध्यानु रखिजो। टियों हिकिड़ो सेठ आयो, उन सभिनी कैदियुनि जी ज़मानत खईं, भई मां हिननि जी ज़मानत थो खणा, हे अॼु खां पोइ काई ग़लती न कंदा ऐं हिननि खे मां सुठे कम में लॻाईंदुमि ऐं हमेशा तव्हां सरकार जो उन्हनि ते भले ध्यानु रहे, भले नज़र बंदि रहनि, बाक़ी हे सुखी रहनि, पंहिंजे घर परिवार सां मिली कुझु नयो कमु कनि। इन्हनि सभिनी जी ज़मानत मां थो खणा, जेको बि धन लॻे मां थो कयां। मां हिननि खे हिकिड़ो अलॻि सां गांव वसाए थो ॾियां, कारखानो लॻाए थो ॾियां, जंहिंमें ही पंहिंजो नयो जीवन शुरू कनि। हाणे ध्यानु ॾिजो, कंहिं रोटी हिकु ॾींहुं खाराई, भलाई कयईं, कंहिं कपिड़ा हिकु ॾींहुं ॾिना, भलाई कयईं, ऐं कंहिं ज़मानत खणी उन्हनि खे नयो जीवन ॾिनो। टिनी में वॾी भलाई कंहिंजी आहे? हा, जंहिं नयो जीवन ॾिनो। अरे कपिड़ा दान ॾिने या भोजन खाराए, उन खां त हे वॾो दान आहे कि तूं हिननि खे पंहिंजी सत्संग जो, कार्तिक जी कथा जो, गंगा जी स्नान जो, दान पुण्य जो अधु फल ॾिनो अथई, त हिनखे तुरंत भगवान जा विमान वठण आया आहिनि। अर्ध पुण्य का यह फल होई, मुक्त वास राकसी होई। अवर पुण्य जो भाल तिहारे, तुम्हारी आयु कछुक संसारे। अञा तुंहिंजी उमिरि आहे त जंहिंजी उमिरि हूंदी आहे उनखे वठी वञण जो अधिकार त काल खे बि न आहे। ॾिसंदा आहियो, कंहिंजी उमिरि हूंदी आहे त उन्हनि वीचारनि खे चाहे कोई कष्ट बि हूंदो आहे, तकलीफ़ बि हूंदी आहे, तॾहिं बि उन्हनि जी मृत्यु न थींदी आहे। जेसिताईं भॻवान इहे श्वास लिखिया आहिनि, तेसिताईं उहे श्वास हलंदा रहंदा। जब अवध तुह पूरन होई,
संग तुम्हारे स्त्री दोई हाँ तब विवान हम ल्यावह ले जावह तुम कोय सब्र कर वक्त ईंदो जॾहिं तुंहिंजो वक़्तु ईंदो तॾहिं तोखे वठण बि असां ई ईंदासीं छो जो भॻवान जी इहा ई आज्ञा आहे स्वर्ग माहे सुख पावहो भोगहु स्त्री दोय स्वर्ग में सुख पाईंदे पंहिंजे परिवार सहित बहु सुख भोगहु स्वर्ग में पुर आवहु संसार उते सुख पाए पोइ तूं संसार में ईंदे वरी मानुष जन्म पाईंदे पूरन ब्रह्म अपार पुण्य तुम गिर होए अवतार पार ब्रह्म परमात्मा श्री नारायण विष्णु भगवान तुंहिंजे घर अवतार वठंदो राम बणजी ईंदो सूरज वंशी निरपत होवे दशरथ तुमरा नाम हाणे सोचो उहो धर्मदत्त ब्राह्मण केर ठहंदो राजा दशरथ उजल संतत होए गिरह राम लखन तेह नाम राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न तुंहिंजे घर ईंदा तीरथ दान कीन तुम केते यज्ञ तपस्या किए अनेते हा तुम गिर लेह विष्णु अवतार तुम्हारे पुण्य उतारे भार धन भाग हमरे सम तुम पुण्य कमाए पदवी भी हमरी सम पावे जीअं असां सदाई भगवान जे सेवा में आहियूं तीअं तूं बि सदाई भगवान सां गॾु रहंदे एही कथा पढ़े सुन कोई आत्म राम बुद्ध शुद्ध होई बुद्धि शुद्ध थींदी उन जी जंहिं अॼोकी कथा ॿुधी हूंदी पढ़ी हूंदी उन जी बुद्धि निर्मल थी पवंदी सतभामा को कथा कृष्ण समझावह सतभामा की कृष्ण भगवान तो ॿुधाए जो नारद पृथ कही प्रसंग सुनावह नारद पृथ्वी के तो ॿुधाए धर्मदत्त को गण जब वचन सुनायो धर्मदत्त के गणन जॾहिं वचन ॿुधाया चिंता भय को त्याग बहुत हर खायो ॾाढो आनंद मिलियो उनखे विष्णु गणो प्रत धर्मदत्त पूछत भय हथ जोड़ी हिकु सवाल तो पुछे तीरथ व्रत जिह किए स्वर्ग निश्चय गए एॾी महिमा आहे तीर्थ व्रत ऐं भॻवान जी कार्तिक जी कथा जी एॾी महिमा हा व्रत प्रसाद जो आगे मुकत सिधाइयो अॻे जिन कंहिं मुक्ति पाती हुजे मूंखे ॿुधायो त मुझे सुनावो वही जिह हरि पद पाइयो जिन तव्हांजे समान हरि पद पातो हुजे जीअं तव्हां एॾा सुंदर था लॻो बिल्कुलु नारायण भॻवान जो विष्णु भॻवान जो रूप था लॻो पूरब जन्म मुझ तुम्हारा सो कह दीजिए अरे ॿियनि जी छो ॿुधायो तंहिंखां पंहिंजी कहाणी ॿुधायो कि तव्हां एॾो कीअं पुण्य कयो आहे कि तव्हां विष्णु भॻवान सां गॾु था रहो अहिड़ो कहिड़ो कर्म कयो अथव कि तव्हांजो भॻवान रूप बि पाण जहिड़ो ठाहे रखियो आहे शंख चक्र गदा पदम हथ में चार भुजाऊं ऐं भॻवान जो ई स्वरूप था लॻो कोई अगरि तव्हांखे ॾिसे भॻवान खे ॾिसे त फ़र्क़ु न महसूसु करे सघंदो विष्णु गणो तब कयो वे प्रसन्न लीजिए ॿुध ब्राह्मण देवता तूं अगरि पुछे थो त असांखे ईअं बि सुठो नथो लॻे कि तोखे असां न जवाबु ॾियूं ऐं हलिया वञूं त असां ते भॻवानु नाराज़ थींदो भॻवानु चवंदा मुंहिंजे भक्तनि जो कॾहिं अपमान न कयो उन्हनि खे संतुष्ट कयो राज़ी कयो उन्हनि खे जवाबु ॾियो इन करे असां तकिड़ो न वेंदासीं तूं जेका बि ॻाल्हि पुछंदी उन जो तोखे जवाबु ॾींदासीं धन माता धन पिता धन तुम्हारा वरन धन आहे तुंहिंजी माता धन आहे तुंहिंजो पिता ऐं धन आहे तुंहिंजो परिवार जंहिंमें तूं ॼायो आहे भला प्रसन्न तुम पूछा लोकन सुख करन केॾी न तूं सुठी ॻाल्हि पुछी आहे सुठो सवाल पुछियो आहे पूरब जन्म हमारा अब सुन लीजिए असांजो पूरब जनम ॿुधंदे त तोखे ॾाढी ख़ुशी थींदी
जो हम कीने विरत तुम्हें कौं कह दीजिए। जेको असां कयोसीं पूरब जन्म में उहो तोखे ॿुधायूं, तोखे ॾाढो आनंद ईंदो। नगर नाम कांति भलो चोल नाम निरपहोए। कांति नगर चोल राजा, अत धर्मी पुण्य आत्मा दान करे नित सोए। दानी ऐं धर्मात्मा हुयो चोल राजा। राजा चोल ॾाढो संत सुभाउ जो। देवन मह अस्तुत है जाकी सुखी वसे पिर जा सब ताकी। उन्हनि जी उस्तति देवताउनि में बि थींदी आहे, आसमान में जेके हिते सुठो हलंदा आहिनि। तॾहिं संत रजब साहिब लिखियो आहे, रजब साहिब संत थिया आहिनि हिकिड़ा, उन्हनि लिखियो आहे भगत करे पाताल में, भगत करे पाताल में, प्रगट होय आकाश, प्रकट होए आकाश। रजब तीनों लोक में, रजब तीनों लोक में, छुपे न हरि का दास। छुपे न हरि का दास। लिखी करे बि भक्ति कंदो न, गुफा जे अंदर, घर जे अंदर, कमरे जे अंदर, तभी सॼी इहा सूचना पवन देवता जे द्वारा आसमान तक वेंदी आहे। सभु देवी देवताउनि खे बि ख़बर पवंदी आहे कि धरतीअ ते कोई भगवान जी भक्ति थो करे। तिसपुर निकट नदी इक होई नाम नर्मदा कह सब कोई। नर्मदा नंदीअ जे किनारे ते चोल राजा, तिस मह मंजन जो जन करे पाप ताहि के छिन मह हेरे। स्नान करण सां ई पाप नाश थी वेंदा। नर्मदा अमरकंटक वेझो अथव। हा, मंदर एक तिसह तट होई इंद्रपुरी ते उत्तम सोई। मंदिर ठहियलो नर्मदा जे किनारे, एॾो सुंदर, एॾो सुंदर। ऐं तव्हां ॾिसंदव काथे बि नंदीअ जे किनारे, तलाव जे किनारे या कंहिं तीर्थ स्थान जे किनारे जेके मंदिर ठहियल हूंदा आहिनि, उते हिकु अद्भुत ॾाढो आनंद ईंदो अथव दर्शन करण सां, 2 मिंट वेहण सां। पर कंहिं बि मंदिर में वञो, कंहिं बि दरबार में वञो, कंहिं बि सुठे आस्थान ते वञो त थोरी देरि हथ जोड़े उते वेहंदा कयो। जल्दी 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 टिक 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 मथो टेक ॿाहिरि। जीअं न चाबीअ जो खिलौनो थींदो आहे, चाबीअ जो खिलौनो थींदो आहे, चाबी भरे सां टिक 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 पहुची वियो ॿाहिरि। मां हिते वेहंदो आहियां त हेठि हिते कुर्सीअ ते 2 ॾींहं असांजो रोल संतनि वारो हूंदो आहे, आर्तवार ऐं विस्पति। ॿिया ॾींहं चौकीदार जो हूंदो आहे कमु। हिते कुर्सीअ ते हेठि जेको बि आयो प्रसाद ॾे, जेको बि आयो हथ जोड़े जय श्री कृष्ण कर। पोइ कोई मां ॾिसंदो आहियां जेको हिते वेहंदो आहे, वेही करे को 2 मिंट ध्यानु लॻाए, या वेही करे 2 मिंट अंदर में सिमरन करे, या वेही करे भॻवान सां ॻाल्हाए। न त न ईअं टिक 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 फटाफट ओॾे गेट में, अरे भाई प्रसाद वठि। पोइ अरे बाबा हेॾे वेठा आहियो छा? हा, मां हिते वेहां त तोखे ॾिसणु ईंदुमि, हुते वेठो आहियां त ॾिसणु नथो अचे। हेॾे आ भई, हिक हिक खे सॾु करे प्रसाद ॾियणो पवंदो आहे। हेॾे आ भाई, वठि प्रसाद। हरे कृष्ण कृष्ण। थोड़ी देरि वेहणु खपे भॻवान जे मंदिर में, तॾहिं आसीसा थींदी, कृपा थींदी आहे। थोड़ी देरि वेहण सां उतां जो वाइब्रेशन, उतां जो वातावरण, उतां जी हवा, उतां जी जेके बि उते देवी देवता संत महात्मा साक्षात आहिनि। मतां ईअं सम्झो कि कागज़ जूं मूर्तियूं आहिनि, मतां ईअं सम्झो कि बसि भॻवान मूर्ति रूप आहिनि, साक्षात सच में आहिनि। ऐं असांजी हर ॻाल्हि भॻवान ॿुधनि था, तॾहिं त भीड़ थी लॻे न। अगर तेरे दर पे सुनाई न होती, अगर तेरे दर पे सुनाई न होती, तो दुनिया यहाँ इतनी आई न होती। तो दुनिया यहाँ इतनी आई न होती।
होती। इज के अचनता चौथा अचन जड़ी वो साहिब बुद्धि तो तड़ी ता अचन। अगर तेरे दर पे सुनाई न होती, अगर तेरे दर पे सुनाई न होती, तो दुनिया यहाँ इतनी आई न होती। तो दुनिया यहाँ इतनी आई न होती। कोई तेरे दर से सवाली गया ना, कोई तेरे दर से सवाली गया ना, सवाली जो आया वो खाली किया ना। सवाली जो आया वो खाली गया ना। अगर एक भी जाता खाली यहाँ से, अगर एक भी जाता खाली यहाँ से, तो किसी दूसरे ने झोली फैलाई न होती। तो दूसरे ने झोली फैलाई न होती। किसी दूसरे ने झोली फैलाई न होती। किसी दूसरे ने झोली फैलाई न होती। कोई तेरे दर पे दो आंसू बहाए, कोई तेरे दर पे दो आंसू बहाए। कोई फूल श्रद्धा के दो ही चढ़ाए। कोई फूल श्रद्धा के दो ही चढ़ाए। तू रहमत के उस पे खजाने लुटाए। रहमत के उस पे खजाने लुटाए। भगवान जे दर ते अचे तो थोड़ी देर वे। अच्छा दुनिया जे सामूं हिक हिक जे सामूं पंहिंजे दिल जो दर्द, पंहिंजो दुख, पंहिंजी पीड़ा न ॿुधाए। अरे ये माण्हू खिलंदे, तूं हिक हिक जे अॻियां जेको रोए थो माण्हू खिलंदे, के पोयों खिलंदे, के त जेके तोखां ताक़त वारा हूंदा, पैसे वारा हूंदा, उहे त साम्हूं ई खिलंदे। उन्हनि खे कोई भउ न आहे, न तुंहिंजो न भॻवान जो, उहे साम्हूं ई खिलंदे। इन करे माण्हुनि जे साम्हूं न रो, माण्हुनि खे दिलि जूं ॻाल्हियूं ॿुधाए बि न। दरबार में अची कॾहिं अखियूं बंदि करे वेही भॻवान खे ॿुधाए, भले अखियुनि में पाणी अची वञे। कोई तेरे दर पे दो आंसू बहाए, कोई तेरे दर पे दो आंसू बहाए। कोई फूल श्रद्धा के दो ही चढ़ाए। कोई फूल श्रद्धा के दो ही चढ़ाए। तू रहमत के उस पर खजाने लुटाए। तू रहमत के उस पर खजाने लुटाए। उसे रंग से शहनशाह तू बनाए। उसे रंग से शहनशाह तू बनाए। अगर सबकी बिगड़ी बनाई न होती, अगर सबकी बिगड़ी बनाई न होती, तो दुनिया यहाँ इतनी आई न होती। तो दुनिया यहाँ इतनी आई न होती। गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद 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 राधे गोविंद गोविंद राधे गोविंद गोविंद राधे गोविंद गोविंद राधे गोविंद गोविंद गोपाल राधा कृष्ण
गोविंद गोविंद हे गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद भगवान जे साम्हूं पंहिंजे दिल जो दरवाजो खोल भगवान खे पंहिंजे दिल जूं ॻाल्हियूं ॿुधाए माण्हुनि खे न ॿुधाए हा भगवंत प्रतिमा ताहि मद दर्शन ते अघ जाए दर्शन कर दुख दूर थी वेंदे निरपत चोल तिह जाए नित सेवा करे सुख पाए हा एक दिवस सेवा गयो चल मंदिर की ओर बराबर स्वर्ण कुष्म बहु वस्त्र ले आयो ताही ठोर सोन जा गुल अची चाढ़ियईं भगवान नारायण जी चरणनि में राजा चोल सोन जा गुल हा बहु बिद्र निप सेवा करी हर चित उपजाए हरे कृष्णा ॾाढो ख़ुशि थी करे सेवा पियो करे दिल खे ख़ुशी पई थिएसि कि मां भगवान ते अॼु सोन जा गुल अर्पण थो कयां विष्णु दास एक दिज तहां भयो प्रापत आए विष्णुदास ब्राह्मण भी उन मंदिर में रोज ईंदो हो जंहिं मंदिर में राजा ईंदो हुयो विष्णुदास ब्राह्मण अचण सां ई भगवान जे लाइ सुंदर सुंदर गुल खणी आयो हो तुलसी पत्र खणी आयो हो कुसम दल तुलसी लय द्विज बहुत दीन चढ़ाए वाह वाह तब पुह पसोने के पटंबर गए तिसमय छा आहा सब मंत्र वेदों के पढ़े द्विज लाए हृदय ध्यान सुंदर उनखे टोकरी ठहियल हुई गुलनि जी अचण सां ई भगवान जे मथां हीअं छटई सॼी टोकरी हा त सभु जेके राजा जा सोन जा गुल हुया उहे तुलसी पत्र ऐं गुलनि में ढकिजी विया राजा खे त गुस्सो अची वियो राजा क्रोध में भरिजी पोइ हिते ॾिसणु लॻो हे कंहिं गुल चाढ़िया आहिनि ही पत्र कंहिं चाढ़िया आहिनि ही पन वणनि जा कंहिं मन में चवणु लॻो कंहिं चाढ़िया आहिनि पोइ हिते गुस्से में ॾिसणु लॻो त पोइ हिते त संत ध्यान में चए पियो वृंदावन बिहारी लाल जय जय श्री राधे लक्ष्मी नारायण भगवान की वरी नचण शुरू करे छॾी ताड़ियूं वॼाए राजा गुस्से में भरिजी वियो भई नची पूरो करे त दॿ कढां न ॻाए पूरो करे हाणे विच में जो चए थो जय जय श्री राधे नारायण लक्ष्मी की जय विष्णु भगवान की जय त विच में कीअं हिनखे दड़को ॾियां ऐं हो बि बंदि ई न करे हिकिड़ी धुनी बंदि करे त ॿी चालू करे छॾे पिरकू वांगुरु गोविंद बोलो हरि गोपाल बोलो राजा खे बि क्रोध वधंदो पियो वञे ऐं हो बि संत नचंदो पियो वञे धुनी लॻाईंदो पियो वञे गुल अर्पण करे तब निरख राजे कहो द्विज को क्रोध मन मह आन आखिर रोके न सघे चयसि बि बंदि कर नचण बंदि कर नच टप न चुप कर बि लुॾे तो पियो भेना ब्राह्मण पतो पियो अथई छा कयो अथई ख़बर पवई थी हा रे ब्राह्मण मतहीन तुम सेवा करे अजान भिखारी भेना अजाई फालतू सेवा अची पन खणी आयो आहे गुल खणी आयो आहे गाह खणी आयो आहे भॻवान ते चाढ़िया ते ॾिसे नथो मां अॼु सोन जा गुल चाढ़िया आहिनि हा पुह पदुराए स्वर्ण के बिरख पात दिए आन वरी ॾिसे तो मां राजा बीठो आहियां त चुप करे थोड़ी देरि बीह त सही राजा जे साम्हूं तूं अची करे गुल तो चाढ़े ऐं पन तो चाढ़े भगवान ते उत्तम सेवा ढापी मेरी सुनिए मूढ़ मंद बुध तेरी गंदा गंदा लफ़्ज़ बि ॻाल्हाइण लॻो ब्राह्मण खे उहा न्याणीअ खे ब्राह्मण खे गांइ खे इन्हनि खे कॾहिं धकु न हणबो आहे ॻाल्हाइबो न आहे पर राजा गुस्से में अची वियो कि मुंहिंजा सोन जा गुल हिन ढकिया छो हा कंचन कुसम छपन कर डारे विरख पात प्रभ ऊपर चाढ़े हा तुम को महादंड अब कीजय किया तुम्हारा तुम्हें को दीजे तोखे कहिड़ी सजा ॾिजे कहिड़ी सजा ॾिजे या त तोखे फांसीअ ते चाढ़े छॾिजे अॻे राजाऊं गुस्से में थोड़ी थोड़ी ॻाल्हि ते फांसीअ ते चाढ़े छॾींदा
तोखे जां त फांसीअ ते चाढ़े छॾिजे, जां त तोखे जेल में बंदि करे छॾिजे, उमिरि क़ैद ॾेई छॾिजे। तूं बेदा सफ़ा बेकार माण्हू आहे। अवर जो होए बंद मह राखों, वे प्रजान तुह कछु न भाखों। परे थी हाणे टरी वञ असांजी अखियुनि जे अॻियां। तूं ब्राह्मण आहे, तोखे असां छा वधीक चऊं, छा सजा ॾियूं? हल तूं परे थी ॿाहिरि निकिर मंदर खां। ऐसा वचन निरपत कह दीना, विष्ण दास क्रोध मन कीना। ब्राह्मण खे बि क्रोध अची वियो। चेसि तूं राजा आहे त पंहिंजे घर जो राजा आहे, हा न? राजा आहे त तूं पंहिंजे उते राजधानीअ में ॾेखारजांइ। इहे हिते भॻवान जे मंदर में तूं राजा न आहे। चओ जय श्री कृष्ण। ॻाल्हाए कीअं थो? तोखे तमीज़ आहे? राजाऊं ईअं ॻाल्हाईंदा आहिनि जीअं तूं थो ॻाल्हाए? हा। सकल देह जो कांपत ऐसे, शीत लगत दुर्बल कौं जैसे। ॾाढो ॿुढो ब्राह्मण हुयो विष्णुदास, ॾाढो ॿुढो बुजुर्ग। त बुजुर्ग बि वरी कंहिंजी परवाह न कंदा आहिनि, सोचींदा आहिनि न असांजी स्टेशन त अची वई आहे, हाणे छाजी परवाह, हा न? स्टेशन अची वई आहे, हाणे छा? हाणे छा कंदो टीटी जा? हाणे छा कंदो गार्ड? हाणे छा कंदा ॿिया यात्री? असांजी स्टेशन अची वई आहे। ख़बरदार, राजा आहे त पंहिंजे घर जो आहे। कोई हरि समान नहीं राजा। गुरबाणी में चए थो कोई हरिय जे समान राजा है छा? ए भूपत सब 4 दिवस के झूठे करत दिवाजा। अरे कूड़ो राजा है तूं, तोखे तमीज़ कोन्हे, अकुल कोन्हे, राजा ठही वियो आहे। बुद्धि अथई कंहिं ब्राह्मण सां कीअं ॻाल्हाइबो आहे, कंहिं बुजुर्ग सां कीअं ॻाल्हाइबो आहे? भले तूं राजा आहे त राजा आहे। कंहिं बुजुर्ग सां ॻाल्हाए त इहो सोचे करे ॻाल्हाए न कि मुंहिंजो पिता आहे, मुंहिंजे ॾाॾे समान आहे। अरे मां कीअं थो ॻाल्हायां? वञे त उठ पटांग ॻाल्हाईंदो। तूं सोन जा गुल चाढ़िया थी त वॾी कोई भारी ॻाल्हि थी हुई छा? सम्झे तो भगवान सोन ते राजी थींदो आहे छा? हा। द्विज निरपकों ऐसे कहो, सत्य चोल हृद जान। विख के तेरे वचन यह, लागत मुझ तन बाण। पाण ई कीअं थो हिले भगवान जो शुरू? इलाही देर खां ॾिसां थो मां, पाण ई थो हिले। हाणे त मां हिलायो, पर पहिरियों खां ॾिसां त पाण ई थो हिले। केॾा मशीन वशीन लॻल अथसि काई न, भगवान पाण ई झूलनि था, ख़ुशि था थियनि कथा ॿुधी करे। न अहम वसामि वैकुंठे, योगी न हृदय न वही मद भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद। भगवान उते वेठा हूंदा तो साक्षात जाते कथा थींदी आहे। सबति उत्तम हर की कथा। चओ न भाई, पूरो चओ, पूरो चओ। हाणे कथा भी तव्हां कयो, मां ॿुधां थोड़ी देर। हा पढ़। गर्भ वचन नृप बोलत ताही, राज मद के सागर माही। समझो था कथा, ध्यान ॾियो तो समझ में ईंदव। कोई कठिन बोली ना है, सरल बोली आहे। ध्यान ॾियो कथा ॾे। राजा चोल खे चए तो तोखे अभिमान आहे राजाईअ जो, तोखे अभिमान आहे धन दौलत जो। धन दौलत का गर्व न कीजे, कागद ज्यों गल जाएगा। को भूप नह भगत पछानत, वेद मंत्र पूजा नहीं जानत। अरे संत साधु फकीर भक्ति कंदा आहिनि, राजाऊं भक्ति कंदा आहिनि। राजाउनि खे कहिड़ी ख़बर भक्तिअ जी? कहे विप्र राजा सुनो, काहे करहो अभिमान। अभिमान न कर राजा, अभिमान न कर। तुलसी दल के चढ़े ते, हर खहोत भगवान। कार्तिक जी कथा कॾहिं ॿुधी अथई? तुलसी पत्र सां भगवान जेॾो राजी थींदो आहे न, ओॾो भगवान हीरन मोतियुनि ते बि राजी न थींदो अथई। माया तेरी काम न आवे, बिना भगत हरि को नहीं पावे। उते इहा माया थोड़ी गॾु हलंदे। उते त बसि हरिय जी भक्ति जेका कई अथई उहा ई गॾु हलंदे। हरिय जो नाम संग हलंदे, ॿी काई ॻाल्हि संग न हलंदे। राजा जॾहिं
इंसान शरीर छॾींदो आहे, कॾहिं कंहिंखे चयो अथऊं छा बंगला कार संग है? हा? कॾहिं कंहिंखे चयो अथऊं मकान दुकान संग है? हा? कॾहिं चयो अथऊं कंहिंखे सोना चांदी संग है? कंहिंखे चयो अथऊं प्लाट व्लाट जेके वरिता त उहे संग है? न, वाहिगुरु नाम संग है, राम नाम संग है, सत्य नाम संग है। हा? हम ब्राह्मण हरि का मुख कहें, आठों पहर भजन में रहें। हाणे हुनखे त झले तो अहंकार न कर, पर हाणे वरी पंहिंजी महिमा ॿुधाएसि थो, चएसि थो असां ॼाणूं भक्ति करणु, तूं छा ॼाणे? असांखे ख़बर आहे भक्ति कीअं कबी आहे। असां 8 ई पहर प्रभुअ जो नाम जपींदा आहियूं। हा, विष्णुदास के वचन सुन, हस्यो चोल मन माहे। ब्राह्मण वीचारो बुजुर्ग हुयो, ॾके पियो थर थर क्रोध में। राजा खे खिल पई अचे हुन ते, राजा खिलेसि थो, राजा चोल खिलेसि थो, खिली खिली करे हाणे मिठा वचन थो ॻाल्हाए, छोकी नाराज़ थी वियो। त जॾहिं कोई नाराज़ थींदो आहे त साम्हूं वारो अगरि थोरी बि बुद्धि अथसि त उहो थोरो थधो थींदो आहे, पर थधो थींदो आहे उनजी अंदरी बाहि ख़तमु न थींदी आहे, उहा बाहि पोइ मिठी ॿोलीअ सां कढंदो आहे। मिठी जीअं गैस सिम कंदा आहियो न तव्हां, त सिम गैस बि घटि न हूंदो आहे, उहो बि सॼी सब्जी ठाहे छॾींदो आहे। पर हिन पंहिंजे हुनखे क्रोध खे राजा सिम कयो। हा, बहुर नृपत तिस विप्र को, वचन सुनाए ताने। हाणे राजा मिठी मिठी ॻाल्हियुनि में उन वीचारे खे ॾिसो ताना थो हणे, कीअं थो चएसि, छा थो चएसि? तू क्या सिमरै द्विज मत हीना, भोजन कारण गिर गिर दीना। हथ जोड़े चएसि त महाराज तव्हां त भोजन जे लाइ भीख पिया मांगींदा आहियो दर दर ते। हथ जोड़े, नाराज़ न थिजो, नाराज़ न थिजो। हाणे नाराज़ न थियो, गुस्सो न कयो, तव्हां त भीख मांगींदा आहियो दर दर ते रोटीअ लाइ। कंहिंखां पैसा घुरंदा आहियो, कंहिंखां रोटी घुरंदा आहियो। तव्हांखे कहिड़ी ख़बर भक्ति, जॾहिं पेट न भरिजो आहे त पोइ भक्ति काॾों थींदी। भूखे भजन न होए गोपाला, भूखे भजन न होई गोपाला। और गुरु ग्रंथ साहिब भी लिखियो अथऊं, भूखे भगत न कीजे, भूखे भगत न कीजे, ये माला अपनी लीजे, ये माला अपनी लीजे। भगवान बुख में भक्ति न थींदे, जेका ज़रूरत है उहा पूरी कंदे तॾहिं भक्ति थी सघंदी। ऐं तव्हां छा भक्ति ॼाणो, तव्हांखे कहिड़ी ख़बर भक्ति? न तव्हांखे दान पुण्य करे सघो, वठणु ॼाणो ख़ाली, ॾियणु त न ॼाणो। असां त कॾहिं न ॾिठो आहे कि कंहिं ब्राह्मण कंहिंखे दान कयो हुजे। हा, तुम्हारे भजन नाहि कह कोई, हम भजनीक निरपत हैं सोई। भक्ति त भगवान जी राजाऊं कंदा, दान पुण्य धर्म त राजाऊं कंदा, यज्ञ त राजाऊं कंदा। तो जहिड़ा कोई कंगाल भिखारी ब्राह्मण यज्ञ करे सघंदा छा? उत्तम सेवा सकल गवाई, तुझे निरख मोहे हासी आई। राजा चएसि थो मूंखे हाणे गुस्सो न आहे, हाणे त खिल थी अचे कि तो सोन जा गुल ॾिठा न, उन जे मथां कख पन विझी छॾे। तुम गिर दिव्य मूरत नह कोई, सदा दलिद्र माहि मत खोई। तव्हां त अहिड़ा दरिद्र आहियो कि तव्हां वटि पंहिंजी मूर्ति बि न हूंदी आहे, ॿियनि जे मंदिरनि में वञी करे घंटी वॼाईंदा आहियो। तुम हम गिर सेवा करे, लावे हरि पद ध्यान। ॾिसो इहे जहर जा वचन अथव, जेके राजा चए थो जहरीला वचन आहिनि। चवेसि थो जॾहिं तव्हां असांजे मंदिरनि में ईंदा आहियो तॾहिं तव्हांखे भॻवान जो दर्शन नसीब थींदो आहे। देखऊं प्रथमे कवन कऊं, दरस देह भगवान। शर्त लगा, ॾिसूं कंहिंखे तो भगवान दर्शन ॾे पहिरियों। जब कीनी ऐसी बात सुराजे विप्र को, जॾहिं इहा शर्त लॻाई वई, ब्राह्मण मानी चले उठ दोनों धाम को। ॿई उथी करे पंहिंजे पंहिंजे घर हलिया, शर्त लॻाए विया। जाए गेर में यज्ञ रचायो, नृप मुदगल सुविप्र बुलाइयो। राजा अचण सां ई चयो मूंखे भगवान जो दर्शन साक्षात करणो आहे।
पंडितन के सॾु कयईं, ब्राह्मणन के सॾु कयईं, जेके पंहिंजा आचार्य हुयसि उहे मुदगल वंश जा आचार्य, उन खे सॾु कयईं। मुदगल आचार्य आयो, चयो हा काई अहिड़ी शइ नाहे दुनिया में जेका न थी सघे। इंसान जेको चाहे करे थो सघे, जीअं चाहे ठही थो सघे, ऐं जेको चाहे पाए थो सघे। जो मांगो सो पावो रे। उहो साधन करे जेको घुरंदो मिलंदुसि। भगवान घुरंदो त भगवान त सरलता सां मिलंदुसि, कठिन बि न आहे। ॿियूं शयूं अञा भगवान खां कठिन आहिनि। भगवान पाइण त सरल में सरल आहे, सरल में सरल, सरल में सरल। बुले शाह पंहिंजे मुर्शिद खां पुछियो, संत इनायत अली शाह खां, भई मुंहिंजा साईं रब खे कीअं पायां? चएसि तो बुलिया रब की पावणा, इथो पटके इथे लावणा। सरल तई, हितों जीअं कुझु काई शइ खण ऐं हेॾे खणी रख, ईअं तई भगवान खे पाइण। भगवान पाइण सरल में सरल, सरल में सरल, सरल में सरल। ॿिया सभु कम दुनिया जा कठिन। अच्छा ईअं कीअं? चई बसि जेको रब बुलिया रब की पावणा, इथों पटके इथे लावणा। हे जेको तुंहिंजो मन आहे, इन मन खे हितां कढी भगवान में लॻाए, बसि मिली वेंदे भगवान। ॿिन्ही शर्त लॻाई, ॿिन्ही पंहिंजे पंहिंजे अनुसार भगवान जी भक्ति शुरू कई। आहुति की ने अगन की अक्षत खीर मिलाइयो। एॾे राजा जा यज्ञ शुरू थिया, भंडारा शुरू थिया। निरपत जिमावै कोट द्विज, बहुविध देवै दान। दान पुण्य भी शुरू करे छॾियईं। 8 जाम मन मैं कहे, दरस देह भगवान। हिकु जिद ते अड़जी वियो राजा कि अॼु भगवान जो हाणे मां कीअं बि करे दर्शन करे रहंदुमि, करे रहंदुमि। विष्णु दास वह ब्राह्मण भगत कमावै। विष्णु दास ब्राह्मण घर में अची करे, जेको भी भगवान जो जारो ठहियल हूंदो आहे, जेका भी मूर्ति हूंदी आहे, जेको भी असां भगवान जे घर में भी ठाहींदा आहियूं न, कुछ न कुछ भई भगवान खे उते यादि कयूं। उन जे साम्हूं रोअण लॻो कि भगवान ई शर्त त मां लॻाए आयो आहियां, पर हाणे शर्त लगाई त आहे, पर तुम्हारी गत मित तुम ही जानी, नानक दास सदा कुर्बानी। अरे मुंहिंजा प्रभु, मां कुर्बान वञा तो हाणे राख पैज नाम अपने की मुंहिंजी लज रखजाए। हिकु त ई सॼो जीवन गुज़रियो, हाणे बुढ़ापे में बिना अची शर्त लॻाई आहे, हा न? अरे जवानीअ में का शर्त लॻाया हा, जवानीअ में कोई अहिड़ो कमु कया हा कि मूंखे भगवान खे पाइणो आहे। हाणे ही ज़िंदगीअ जा थोरा ॾींहं वञी बचिया आहिनि, उन में मां भगवान शर्त लॻाए वेठो आहियां, पर शर्त बि केॾी सुठी आहे, हा केॾी सुठी शर्त आहे। असां जेके शर्तूं संसार में हलंदियूं आहिनि, छल कोई अहिड़ी शर्त लॻाए कि मां भगवान जो दर्शन पायां। चई तो प्रभु हाणे लज रखजांइ, राख पैज नाम अपने की, करन करावन हारे, प्रभु जी खसमा न कर प्यारे। पठे वेद के मंत्र से ध्यान हृदय लावै। मूं वटि छा आहे? मूं वटि त कुझु बि कोन्हे। मां त जेका बसि पंहिंजी ज़बान सां ई भक्ति करे सघंदुमि, उहा ई भक्ति आहे। मूं वटि त धन दौलत न आहे कि मां दान पुण्य करे सघंदुमि, न कि मां यज्ञ रचाए सघंदुमि, न कि मां भंडारा करे सघंदुमि। कुझु न कंदुमि, कुझु न कंदुमि, कुझु न पूजा का थाल सांवरे, ना अक्षत ना चंदन है, ना पूजा ना थाल सांवरे, ना अक्षत ना चंदन है। मौन खड़ा हाथ जोड़ निहारो, अंतर मन अरिवंदन है। मौन खड़ा हाथ
जोड़ निहारो अंतर मन हरिवंदन है। श्रद्धा सुमन नीर आँखों का प्रभु तुम ये स्वीकार करो। श्याम हमारी वाह भाई वाह। अर्चन हाँ कृपा कर स्वीकार करो। प्यारे श्याम हमारी पूजा अर्चन। भगवान असांजी पूजा स्वीकार कयो। दिल जी पूजा सिक भरी प्यार भरी ॿियो त कुझु आहे कोन। ॿाहिरीं त काई शइ ई नाहे त तोखे मां ॾियां छा ग़रीब। मूं वटि त कुझु आहे ई कोन प्रभु। जेको कुझु आहे उहो वरी तुंहिंजो ई आहे हा न। त जेको शइ तुंहिंजी आहे त उहा तोखे ॾिनमि बि त कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। हा तन मन धन सब है तेरा। ईअं रोई रोई करे भगवान के प्रार्थना तो करे। कार्तक मांग एकादशी को व्रत धार है। इहे ई ॾींहं हुया उहे बि इहे ई ॾींहं हुया विर्त रखे। द्वादश अक्षर मंत्र सुमुख उचार है। ॾींहं रात ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय। द्वादश अक्षर मंत्र। वे प्रतपस्या बहु करत करे यज्ञ निर्पदान। जानो आत्म कवन को दरस देह भगवान। अलाए कंहिंखे भगवान दर्शन ॾींदो। राजा त दान भंडारा सोन दान पियो करे सोन। ऐं हेॾो हे ग़रीब हे त सिर्फ़ु भगवान जो नाम पियो जपे। ऐं भगवान जा कार्तिक जा हे ॾींहं हा कथा पियो पढ़े ॿुधण वारो बि कोई न पाण ई पियो पढ़े भगवान खे पियो ॿुधाए। ऐं बसि अखियुनि में पाणी आणे पुकारे पियो पर अलाए भगवान कंहिंखे दर्शन ॾींदो। छो जो संतनि चयो आहे सिंधीअ में अलाए जे शामे राजी आ अलाए जे कैसां राजी आ। अलाए जे शामे राजी आ अलाए जे कैसा राजी आ। कोई राजा को फकीर बाजी गरजी बाजिया। कोई राजा को फकीर बाजी गरजी बाजिया। अलाए जे शामे राजिया अलाए जे कैसा राजिया। अलाए जे शामे राजिया अलाए जे कैसा राजिया। कंहिंखे लख ॾई तो लाल करे कंहिंखे कख ॾई कंगाल करे। कंहिंखे लख ॾई तो लाल करे कंहिंखे कख ॾई कंगाल करे। ॾोह असांजा की न ॾिसे चल पंहिंजी महर करे। ॾोह असांजा की न ॾिसे चल पंहिंजी महर करे। अलाए जी शामे राजिया अलाए जी कैसा राजिया। अलाए जी शामे राजिया अलाए जी कैसा राजिया। तोबा कर ऐं तकबर छॾ कर निवड़त जरे जरे। तोबा कर ऐं तकबर छॾ कर निवड़त जरे जरे। कंहिंजे लाइ थो कूड़ करे वेदे खाली हथड़ा धरे। कंहिंजे लाइ तो कूड़ करे वेदे खाली हथड़ा धरे। अलाए जे शामे राजिया अलाए जे कैसा राजिया। अलाए जे शामे राजिया अलाए जे कैसा राजिया। हिकु अञा अजा कयूं। हा साईं कलाक लॻंदव। हा साईं चेले मल खे छा आहे सभु मैनेजर वेठा अथसि कमु करण वारा। कंहिं वर्कर जी ज़रूरत ई न आहे। सभु बचड़ा महिनती जेको बि कमु हुजे ड्राइविंग करणी हुजे